खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अवल नाम अलाह जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾेई न पचारे, मिड़निया महिरबान घणो। कुझु अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जंहिंखे ॿुधण सां ई दिलि ठरी पवंदी आहे ऐं इहो अहसासु थींदो आहे त असां हिकिड़ो सुठी कैफ़ियत में आहियूं या असांखे मुश्किलात में हूंदा आहियूं। उहा मुश्किलात जेका आहे उहा आहिस्ता आहिस्ता आसान थी वेंदी आहे। उहे लफ़्ज़ अवां सां शेयर कंदी हलां। अल्लाहु अकबर। चवंदा आहिनि त काफ़ी परेशानियूं जेके आहिनि उहे इहो ॿुधण सां ई घटिजी वेंदियूं आहिनि, ख़तमु थी वेंदियूं आहिनि। छो जो जंहिं टाइम ते असांखे हिकिड़ी आथत मिलंदी आहे उहा आथत सिर्फ़ु हिकिड़ो ई नालो हूंदी आहे जेका परवरदिगार जो नालो आहे। असां जेकॾहिं ॿुधंदा आहियूं त अलाह वॾो आहे, अलाह ताला सभिनी ते हामिल आहे, अलाह ताला मालिक आहे, त उहा ई ॻाल्हि ॿुधण सां असांजूं अधु खां वधीक परेशानियूं जेके आहिनि उहे घटिजी वेंदियूं आहिनि। अस्सलामु अलैकुम, आउं आहियां अव्हांजी मेज़बान प्रहस सैयद। उमेदु करियां थी अव्हां सभु ठीकु हूंदा। जी आउं बि ठीकु आहियां ऐं तव्हां बि ठीकु आहियो, जेके ॾिसंदड़ आहिनि उहे बि ठीकु हूंदा। आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। ॾाढी सुठी काराइती कम जी ॻाल्हि पिरह कई ऐं यकीननि जिन बि तवक्कुल रखी आहे अलाह ते उन्हनि जा वार न्यारा थिया आहिनि, उन्हनि जा कम आसान थिया आहिनि। ऐं जिन बि अलाह जी राह में कुझु ॾिनो आहे त उन्हनि खे माल बि घणो गंज मिलियो आहे। ऐं जिन अलाह जो रस्तो वरितो आहे या नेकी जो रस्तो वरितो आहे, भलाई जो रस्तो वरितो आहे या मस्जिद जो रस्तो वरितो आहे, जिन फिलाह जो रस्तो वरितो आहे, जिन निजात जो रस्तो वरितो आहे, जिन छुटकारे जो रस्तो वरितो आहे, त उन्हनि खे उहा निजात उहा छुटकार उहा माफ़ी मिली पई आहे। सो माफ़ियुनि जा तलबगार थींदा कयो। इंसानु ख़ता जो घर आहे, कॾहिं कॾहिं अणॼाणीअ में बि कई ख़ताऊं असांजूं थी वेंदियूं आहिनि। ज़रूरी न आहे त असां इहा ॻाल्हि कयूं त असां त को अहिड़ो कमु कयो ई न आहे, पर कॾहिं कॾहिं अणॼाणीअ में उनखे चवंदा आहिनि की गुनाह कबीरा के सगीरा, के माना असां नंढपण में बेख़्यालीअ में बेशऊरीअ में कया आहिनि, के वरी हाणे बि थियनि था। ऐं असां हाणे बि जॾहिं असां धरतीअ ते घुमूं था जंहिं आकड़ सां जंहिं वॾाईअ सां, उते बि कई अहिड़ियूं शयूं आहिनि जिन में असांजूं ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। सही ॻाल्हि आहे। सो इन जे करे सदाईं माफ़ीअ जो तलबगार हुजणु घुरिजे। अलाह पाक जे हुज़ूर माफ़ी वठणु घुरिजे। अलाह बख़्शण वारो आहे, माफ़ करण वारो आहे ऐं माफ़ी हुनखे वणंदी पए। राति जो जॾहिं तव्हां सुम्हंदा आहियो त सभिनी खे माफ़ करे बि सुम्हंदा कयो, छो त जेकी बि माण्हू तव्हांखे आज़ारे चुका आहिनि या जिन जे करे तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे त माफ़ करण बि हिकिड़ो ॾाढो सुठो समण आहे। कहिड़ी ख़बर हयाती चवंदा आहिनि त निंड जेका आहे उहा बि मौत मिसल हूंदी आहे। का ख़बर न आहे त अलाए जाग बि थींदी अलाए न थींदी। कई अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके सुम्हिया त सुम्हंदा ई रहिजी विया। ऐं त कॾहिं कॾहिं ईअं बि ॾिसंदो आहियां त ज़िंदगी सफ़ा झटपल जो एतिरो मतिलबु मामूली खेल आहे जो माण्हू ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे बि गुज़ारे वेंदा आहिनि। ॻोठ जो ज़िक्र कयां त हिकिड़ो असांजे ॻोठ जो पाड़ेसरी हुयो त उहो ॿुधाइनि था त सुबुह जो उथियो आहे ऐं सुबुह जो उन बाक़ाइदा अख़बार पढ़ी आहे, वरी उन पंहिंजी नुंहं खे चयो आहे, हुयो त थोरो झूनड़ो ई त चांहि ठाहे ॾे, चांहि उन पीती आहे, चांहि जो कोप रखियो अथई, उते जो उते जेको आहे कुर्सीअ ते गुज़ारे पियो आहे। मतिलबु चवण जो इहो आहे त पाण अहिड़ियूं क्लिप्स बि ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं के दोस्त रिपोर्टिंग कंदे किरी पवंदा आहिनि। सडनली के आउं त ॾिसंदो आहियां स्टूडियोज़ में ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे किरी पवंदा आहिनि। अहिड़ियूं क़िस्म जूं क्लिप्स बि ईंदियूं आहिनि। माना हयाती झोंको आहे, हिकिड़ो वाव आहे जेको गुज़री थो वञे। हीअ हयाती मिठड़ी ॾाढी, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन मिठड़ी हयातीअ खे पाण काराइतो केतिरो कयूं था, कम वारो केतिरो कयूं था। पाण जेके हीअ कमु कयूं था न, हीअ दुनियावी कमु, इन्हनि कमनि सां गॾो गॾु कुझु वरी समर आख़िरत जो बि तयारु कजे। जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे, इन जे करे कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि कजनि, हूअं बि कजनि, पर अॼु बि वरी इन जे करे वधीक कयूं था छो त अॼु ॾींहुं रिमाइंडर हुजणु खपे। अवां माफ़ी जी ॻाल्हि कई त माफ़ी त मूंखे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि यादि आई त ज़िंदगी में माना ज़िंदा रहण जो, असल वारो ज़िंदा रहण जो। असां ज़िंदगी में रहंदा त आहियूं पर काफ़ी दफ़ा मुअल हूंदा आहियूं, असांखे ख़बर नाहे हूंदी, पर असल वारी ज़िंदगी जेका आहे हुन में ज़िंदा रहण जा ॿ फ़न हूंदा आहिनि। हिकिड़ो त उहो तव्हां माफ़ करे छॾियो, ऐं जेकॾहिं तव्हां माफ़ नथा करे सघो त विसारे छॾियो ॻाल्हियुनि खे। छो जो जॾहिं असां कश्मकश में हूंदा आहियूं, असांजे ज़हन में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त असां न पाण जीए सघंदा आहियूं न साम्हूं वारे खे जीअण ॾींदा आहियूं। त कोशिशि करियो उहे ॻाल्हियूं जेके तव्हां माफ़ नथा करे सघो, तव्हांखे लॻे थो त इहा ॻाल्हि इलाही वॾी आहे, असांखे माफ़ी नथा ॾेई सघूं, त उन ॻाल्हि खे विसारे छॾियो, उन ॻाल्हि खे ख़तमु करे छॾियो। सो ॻाल्हि इहा आहे त असां वटि खोड़ सारा अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेके वरी हिनखे अञा जो मसइलो सम्झंदा आहिनि, या वरी जेको माफ़ करे छॾींदो आहे त जंहिंखे माफ़ी मिली त उहो सम्झंदो आहे त मूंखे ॾिनी, पर उनखे ईअं कमज़ोर न सम्झणु घुरिजे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। उहे पाण करीम जिन बि उहे बि माफ़ करणु फरमाईंदा ऐं इहो बि फरमाईंदा हुआ त माफ़ी हिकिड़ो ज़बरदस्त तरीक़ो आहे, भलो तरीक़ो आहे, ऐं माफ़ी करण सां जेकॾहिं
तव्हांजी इज़त घटिजे थी त उहा इज़त मूंखां खणी वठिजो मूंखां वठी वठिजो बिल्कुलु अवां सही चई रहिया आहियो अॼु जे ॾींहं ते असांखे ॾाढियूं कमाई थियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि कम वारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त ख़तरो वधी चुको आहे सही। पोलियो जी मुहिम जेका आहे उहा मुल्क में 38 ज़िलनि में हली रही आहे 24 खां वठी 28 ताईं त बराए महिरबानी पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पियारियो या वैक्सीनेशन करायो अवां जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियो त ॿाहिरि ग्राउंड में बच्चा तव्हां ॾिसंदा आहियो कुझु खेॾंदा आहिनि क्रिकेट पोइ जॾहिं क्रिकेट खेॾंदा आहिनि त माइटनि जी दिलि में हिकिड़ी ॻाल्हि ईंदी आहे उहा ॻाल्हि इहा ईंदी आहे त असांजा ॿार बि ईअं ई ॿारनि वांगुरु क्रिकेट खेॾनि ऐं पाकिस्तान जी टीम में शमूलियत हासिल कनि ऐं उन खां पोइ पाकिस्तान जी नुमाइंदगी कनि पोइ इंटरनेशनल या नेशनली फॉर्म ते त इन वजह सां जेकॾहिं तव्हां इहो चाहियो था तव्हांजा ॿार तंदुरुस्त हुजनि त बराए महिरबानी पोलियो जा कतरा या वैक्सीनेशन ज़रूरु करायो छो जो पोलियो हिकु लाइलाज बीमारी आहे इन जो इलाज सिर्फ़ु इहो आहे त तव्हां फुड़ा पियारियो या त वैक्सीनेशन करायो फ़ैसिलो तव्हांखे अॼु ई करिणो आहे जेकॾहिं अव्हां चाहियो था त सुभाणे अव्हांजो ॿारु पंधु करे सही पोलियो जी टीम दरवाज़े ते पहुचे थी त हुनजो खुली दिलि सां आदरभाव कयो ऐं उन्हनि खे वक़्तु ॾियो ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो 5 सालनि ताईं जा जेकी ॿार तव्हांजे घर में रहनि था उन्हनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो पंहिंजा ॿार मिटनि माइटनि जा आयल ॿार जेकी 5 सालनि ताईं आहिनि पोलियो जा फुड़ा या वैक्सीन वसीले ई इन ख़तरनाक मर्ज़ खां असीं बची सघूं था न त पहिरियों जीअं ॻाल्हि कई ऐं बि इन ॻाल्हि सां ई इन ॻाल्हि खे ॻंढींदुसि त ख़तरो वधी वियो आहे ऐं इन ख़तरे खे टारण जे लाइ हिकिड़ो ई हल आहे त वैक्सीनेशन करायो पोलियो जी या फुड़ा पीआरियो 2 फुड़ा तव्हांजे ॿार जी ज़िंदगीअ खे सदाईं महफ़ूज़ कंदा सो फ़ैसिलो अॼु करिणो आहे जेकॾहिं तव्हांजे ॿार खे सुभाणे पंधु करिणो आहे अव्हां जी इन ॻाल्हियुनि सां इहा ॻाल्हि जोड़ींदी हलां त फुड़ा त पियारीबा ॿारनि खे पर पाण अॼु खाईंदासीं पीअंदासीं छा वाह 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 अॼु आउं चवां थो त के चांवर खारायो मूंखे ऐं चांवरनि जो थोरो शौक़ीन बि आहियां ऐं ख़ासि तौर ते चांवर मटर हुजनि त छा ॻाल्हि कजे छा ॻाल्हि थी वञे हलियो ऐं हुन खां अलावा वेजिटेबल मंचूरियन हुजे त उहा ॻाल्हि ई मज़े वारी थी वेंदी हली त आउं चाहियां थी त शेफ फैसल जी तरफ़ वञूं त तव्हांखे खुशबू ऐसी ताईं पहुची वई आहे इन जे करे असीं तव्हांखे गुज़ारिश कंदासीं प्लीज़ असांखे किचन जी तरफ़ वठी हलो मसाको मसाला में तयारु थियल आहिनि ॾिसूं था मोटी अचूं अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां शेफ फैसल तव्हांजी सोपिया कुकिंग शो उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा मज़ेदार रेसिपीज़ हमेशह खणी ईंदा आहियूं तव्हांजे लाइ ऐं अॼु जेका रेसिपीज़ ठाहियूं पिया उहो बि तमामु बहितरीनु आहे ऐं हुन में असां छा इस्तेमालु कंदासीं हिते आहे चिकन पाउडर मसाको चिकन पाउडर तमामु बहितरीनु पैकिंग में दस्तियाबु आहे ऐं हीअ साशे में मिले थो मसाको चिकन पाउडर जीअं असां 2 चिकन क्यूब इस्तेमालु कंदा आहियूं हिकु दॿी जे अंदरि ईंदा आहिनि हुन तरीक़े सां हुन क्वांटिटी में हीअ चिकन पाउडर आहे उहो ई सेम टेस्ट ॾींदो मसाको चिकन पाउडर मार्केट में अवेलेबल आहे 25 रुपए या 30 रुपए जो साशे हूंदो ऐं अगरि तव्हां चिकन क्यूब वठो था 2 हुन में टिकियूं हूंदियूं आहिनि त उहो 70-75 रुपए पए थो त हीउ सस्तो बि पए थो ऐं तमामु बहितरीनु हिन खां ज़ाइक़े में भाॼियूं बि ठहंदियूं हर तरीक़े जी दाल में हर तरीक़े जी भाॼी में हर तरीक़े चांवर आहिनि चाइनीज़ आहे का बि शइ सूप्स ठाहियो पिया मैक्रोनी ठाहियो पिया नूडल्स ठाहियो पिया हुनमें तव्हां विझी सघो था बहितरीनु पैकिंग में दस्तियाबु आहे ठीकु आहे ऐं हिन सां गॾु असां ठाहियूं पिया अॼु चांवर मटर वारा चांवर ठाहींदासीं जंहिंमें असां हे मसाको चिकन पाउडर इस्तेमालु कंदासीं हिते आहे क्रिस्पी फ्राई हे साशे में मिलंदो आहे क्रिस्पी फ्राई हे साशे में मिले पियो हीअ बि हाणे मार्केट में अवेलेबल आहे ऐं हिन में 8 खाइण जा चमचा पाउडर हूंदो आहे जेको अधु किलो ताईं जी कोटिंग लाइ बहितरीनु हूंदो आहे ठीकु आहे अधु किलो ज़िंगर ठाहियो पिया ब्रोस्ट ठाहियो पिया चिकन जा उहो बि अधु किलो अगरि किलो आहे त पोइ 2 पैकेट इस्तेमालु कंदो ठीकु आहे तरीक़ेकार सॼो हिन जे पुठियां लिखियलु आहे त हीअ असां अॼु ठाहियूं पिया वेजिटेबल मंचूरियन ठीकु आहे वेजिटेबल मंचूरियन ठाहींदासीं हुन में असां हिन जी कोटिंग कंदासीं हिन सां गॾु ठीकु आहे वेजिटेबल मंचूरियन में जी कोटिंग कंदासीं बिज़म मुत्तफ़िक़ तमामु बहितरीनु ही कस्टर्ड पाउडर आहे चॉकलेट फ्लेवर हाणे मार्केट में अची वियो आहे हिन जो ऐं हीअ काफ़ी स्टोर्स में मां बि हाणे ॾिठो आहे पियो आहे ठीकु आहे मिले पियो ऐं हिन में छा आहे की हीअ बिल्कुलु सिंपल आहे जो तरीक़ेकार की साशे सॼो खोले 3 पा खीर में मिक्स कंदो ऐं बसि पचाईंदो चुल्हे ते रखी 4 खां 5 मिंट में घाटो ज़बरदस्त क्रीमी शाइनिंग वारो कस्टर्ड तयारु थींदो हिन जा 3 फ्लेवर आहिनि चॉकलेट वनीला ऐं स्ट्रॉबेरी उनखे पोइ तव्हां जंहिं तरीक़े सां बि वेरिएशन करे सघो था पंहिंजे हिसाब सां ठाहे सघो था ठीकु आहे अॼोकी जेका रेसिपी ठही पई तमामु बहितरीनु आहे वेजिटेबल मंचूरियन ऐं मटर राइस ठाहियूं पिया मटर वारा चांवर ठीकु आहे
सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था, ख़ुशामदीद कयूं था। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां प्रोग्राम ॾिसंदा आहियो। मसाको मसाला में तव्हां शयूं ॾिठियूं कीअं तयारु थियूं। इहो पाउडर ॾाढो सुठो आहे, मार्केट में मौजूदु आहे। खाधा सुठा करणु चाहियो था त मसाको मसाला जो इस्तेमालु कयो खाधनि में, ऐं पोइ टेस्टी लज़ीज़ ऐं मज़ेदार चटपटा खाधा खाओ था। ऐं जेके चांवर जेके न मूं वांगुरु चिकन में पसंदि न आहिनि त पोइ मसाको मसाला जो इस्तेमालु करियो ऐं पोइ मटर में ठाहियो। अलाह छा टेस्टी आहे, मज़ो अची वियो। मतिलबु पाण खे आउं चवां थी 12 बजे मानी हितां ई खाई हलूं। अच्छा, हाणे वरी तव्हांखे हिकिड़ो म्यूज़िक आइटम तव्हांखे ॿुधायां थोरो। हा, थोरो जेकॾहिं स्टूडियो में इहो आवाज़ ॾींदो त मूंखे मज़ो ईंदो। इहो म्यूज़िक आइटम ॿुधो तव्हांखे ॿुधायां थो इहो छाजो आहे। वाओ। वाह, यकीन कर तेरे कदमों में तूफान की ताकत भरी है। वाह, गेंद तेरे इन हाथों में अंबर में उड़ती फूल झड़ी है। वाह, अव्हांखे आउं थी ॿुधायां थी छा सम्झी वियो न ॻाल्हि खे? जी जे तव्हां सभिनी लाइ खणी आयो आहे सीज़न जी सभिनी खां वॾी रांदि, जंहिंजो नालो अव्हांखे ॿुधाईंदीला त हिट में अंदर में दिलि आहे। वाह वाह, सभ खां वॾी जेका असां रांदि खणी आहियूं, सभ खां वॾी हिट रांदि दिलि में आहे। हा, रांदि दिलि में आहे। वाह वाह, रांदि दिलि में आहे। ऐं असां म्यूज़िक ॿुधीसीं त मज़ो अची वियो। इन खां सवाइ तव्हांखे ॿुधायूं त हाई स्पेस ऐं फास्ट शॉट्स में ठहियल अव्हांजे दिलि जी धड़कन सां गॾु हर रांदि सां असांजो लॻाव ऐं जज़्बे खे समाए छॾियो आहे। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त इंडस्ट्री जा जेके बेस्ट स्टार्स आहिनि, मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं असां उन्हनि खे ॾिसंदा आहियूं, जॾहिं सेलिब्रिटीज़ असांजे अॻियां ईंदा आहिनि त बेस्ट स्टार्स तव्हांजे अॻियां हूंदा। उन्हनि जा नाला अव्हांखे ॿुधाईंदी हलां त आसिम अज़हर हूंदो, मीशा हूंदी ऐं उन खां अलावा ईवा बि हूंदी। उनखे तव्हां सभिनी खे ॾिसी सघंदा। वाह। ऐं हिन वीडियो में सभ खां सुठी जेका ॻाल्हि आहे उहा तव्हांखे ॿुधायां त हिन में हर क़िस्म जी रांदि हूंदी, जंहिंमें क्रिकेट बि हूंदी, इन खां सवाइ पिथुरगाम बि हूंदी ऐं जेवलिन थ्रो बि। इहा रांदि बि तव्हां हिन में ॾिसी सघो था। इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। तू ये मान ले अपने जुनू की तुझे कसम, तू है खिलाड़ी तू ये जान ले। ऐं असां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त इहो पहिरियों दफ़ा आहे जंहिंमें असां ख़ुसूसन इहा शइ ॾिसी रहिया आहियूं। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त स्पेशल जेके माण्हू आहिनि उहे बि इज़ीली ॾिसी सघनि था। वाह वाह, स्पेशल जेके क़ाबिल माण्हू आहिनि उन्हनि खे बि शामिल कयो वियो आहे। क्या कहने भाई, क्या बात है। खेल ही जिंदगी, खेल ही जिस्मानी शायरी, खेल ही दोस्ती, और हम भी मैदान के खिलाड़ी, खेल ही आज़ादी, खेल पे आज़ादी। ऐं जेका आख़िरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, सभ खां अहम जुमिलो जेको रांदियुनि जे बारे में चयो वेंदो आहे त रांदि जी वजह हर जीत न आहे, रांदि त ज़िंदगीअ जी माना आहे। भाई रांदि ज़िंदगी जी माना आहे। यहाँ जज्बा है लाया कुदरती फनकार, दिल की आवाज़ मैदान में दिल से निकले शोर, दिल की आवाज़ फिज़ा में हवा का रुख मोड़, हम भी कम नहीं किसी से, हाँ दम है कदम में, हार जीत भी सरहदों को देख। सो जेज़ अव्हां लाइ खणी आयो आहे सीज़न जी सभ खां वॾी हिट रांदि दिलि में आहे। खेल की वजह हार जीत नहीं, खेल तो जिंदगी कमानी है। वाह 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 वाह। सो इहो सॉन्ग तव्हां ॿुधंदा हूंदो यकीनन मुख़्तलिफ़ चैनल्स ते। हिन सॉन्ग में हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त हिन में जोश आहे, जज़्बो आहे ऐं दिली लॻाव पिया आहे ऐं मज़ो पिया आहे। एग्ज़ैक्टली, मज़ो थो अचे जॾहिं ॿुधे थो माण्हू। त मां झूमा पियो न। खेल ही जिंदगी, दिल से खेल 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 ही दोस्ती। वाह 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 वाह। सो जेज़ खणी आयो तव्हांजे लाइ सभ खां वॾी हिट रांदि दिलि में आहे। इन खां पोइ वरी तव्हांखे ॿुधायूं त असां पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदासीं ऐं रोज़ जा जेके मामला हूंदा आहिनि उहे डिस्कस कंदा आहियूं थोरा तका। पर हाणे जेको आहे सो सियासी माहौल थोरो अञा वधीक सरगर्म थी चुको आहे, गरम थी चुको आहे। इमरान ख़ान साहिबु लॉन्ग मार्च करे पियो ऐं इमरान ख़ान साहिबु इहो बि चयो पियो त खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदो आहे ख़ान साहिबु। हाणे उहे ख़ान साहिबु एतिरियूं ॻाल्हियूं करे छॾियूं आहिनि। ख़ान साहिब ते मां जेको सरकारी चैनल आहे उन ते त पाबंदी थी वई आहे त ख़ान साहिब जी तकरीर न शुरू आहे करणी।
सो ख़ान साहिब छा थो चवे उनखे छा छा ॿुधायूं तव्हांखे उहो असांखे विसरी वेंदो आहे कॾहिं कॾहिं तुम छा छा चयो न आहे हू माना तमामु घणियूं सख़्तु क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो आहे Exactly. सो चैनल्स मजबूर थी करे उहे न हलाईंदा आहिनि पर अख़बार लिखे थी रिपोर्ट करे थी असां उहे ख़बरूं तव्हांखे एक्ज़ैक्टली जेकॾहिं तव्हांजे हथ में डेली जीजन मौजूदु न आहे त तव्हां वेबसाइट ते वञी करे पढ़ी सघो था www.dailyjeejan.com जी वेबसाइट आहे ऐं अव्हांखे अॼु जी तारीख़ ॿुधाईंदी हलां 28 अक्टूबर 2022 ऐं जुमे जो ॾींहुं आहे ऐं तव्हांखे जीअं मूं ॿुधाई हुई ॻाल्हि कल्ह बि महीनो चेंज थी चुको आहे इस्लामिक महीनो 2 रबिउल सानी आहे ऐं जेकॾहिं पहिरीं ई ख़बर जी तरफ़ वञा त उहा ई ॻाल्हि आहे इमरान ख़ान साहब जी ख़बर आहे PTI जो अॼु लाहौर खां मार्च शुरू हाणे फ़ैसिलाइती जंग आहे फ़ौज जी प्रेस कॉन्फ्रेंस सियासी हुई इमरान ख़ान साहब जो चवणु आहे इहो ऐं उनखां अलावा अव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदी आहे जेको कल्ह पूरी सोशल मीडिया ते ऐं जेकॾहिं चवां त सभिनी जे लाइ हॉट टॉपिक रहियो सभिनी हिन ॻाल्हि ते बहस कयो उहो बि लिखियल आहे त उहो तव्हांखे ॿुधाईंदी हलां गैरक़ानूनी कम खां इनकार ते न्यूट्रल जानवर मीर जाफ़िर या मीर सादिक चयो पियो वञे आर्मी चीफ गद्दार आहे त अञा ताईं लिकी छो था मिलो नौकिरी जे मुद्दे में ताहयात वाद जी आच छो कई ISPR जे सरबराह सां चयो सही हिन खां सवाइ कल्ह हिकिड़ी बैड न्यूज़ बि हुई जेका सभिनी जे लाइ असांजे लाइ हुई मतिलबु शिकस्त मिली पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे जी टीम तां सो ॾाढो ॾुख वारो जेको असांजो आवाम हुयो उन्हनि खे ॿुधाईंदा रहियूं जिन पे मैच न थी पए त पाकिस्तान खे ज़िम्बाब्वे टीम 1 रन सां शिकस्त ॾेई छॾी माना 1 रन सां शिकस्त माना अजीब ॻाल्हि हुई ऐं वर्ल्ड कप तां ॿाहिरि थी वियो सो हिन खां सवाइ पाण हिकिड़ी ॿी ख़बर तव्हांखे ॿुधायूं जेकी असांजा दोस्त जेकी पाण हिन वक़्तु असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि ऐं कंहिं अहिड़े मामले में अटकियल आहिनि त उन्हनि जे लाइ ख़तरनाक क़िस्म जी ख़बर पढ़ण वारो आहियां इहा ख़बर ॿुधिजो कॾहिं तव्हां सां बि इहो थी सघे थो इन करे एहतियात ज़रूरु कजो भारतीय फिल्म साज़ गर्लफ्रेंड सां सोगो थियण ते ज़ाल मथां गाॾी चाढ़े छॾी मुंबई में अंधेरी में किशोर मिश्रा संगतियाणीअ सां कार में वेठो हो त ज़ाल खेसि ॾिसी वरितो ऐं ज़ाल अची चयो त दरवाज़ो खोल जल्दी ऐं किशोर मिश्रा ज़ाल जो दरवाज़ो कोन खोलियो ऐं हुन कार डोड़ाए छॾी त औरत संस कार जो अॻु वरितो ऐं कार जे अॻियां अची बीह रही पर जेको आहे किशोर मिश्रा कार औरत मथां चाढ़े छॾी औरत खे ज़ख़्मी हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो आहे ऐं फिल्म साज़ ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो वियो आहे ऐं गर्लफ्रेंड सां पकड़िजी पियो त हमरा छा करे पोइ अची करे ज़ूकट कयईं गाॾीअ जा पोइ ज़ाल मथां गाॾी चाढ़े छॾी अथईं सो आहे त ॾुख वारी ख़बर पर मां खिली करे इन करे पढ़ी त अहिड़ो अजीब इतफ़ाक़ थींदो आहे त घटि में घटि माण्हू अहिड़ो कमु या त कसो करे कोन ऐं जेकॾहिं को करे बि थो त पोइ माना ईअं पको कमु करे ईअं न वरी को एॾे ओॾे कोई ॾिसे अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे पर अहिड़ो कमु न करणु घुरिजे ऐं सुठो इंसानु उहो ई हूंदो आहे जेको अहिड़ो कमु न कंदो आहे हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं त पोइ कचहरी बि कंदासीं मौज़ूद महिमान पहुतल आहिनि उन्हनि सां हाली अहवाली थींदासीं उन्हनि जो फ़न ऐं उन्हनि जो फ़िक्रु ऐं उन्हनि जी सोच उन्हनि जो ख़्यालु तव्हां ताईं पहुचाईंदासीं गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदी लख थोरा तव्हां असां सां गॾु आहियो जुमे जो बाबरकत भलारो ॾींहुं आहे तव्हां बि अॼु का सुठी ॻाल्हि को सनी हो को मैसेज को कॉल शामिलु करणु चाहियो था त पोइ तव्हां टेलीफोन ज़रूरु कजो असांजे प्रोग्राम में शामिलु थिजो सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदासीं सुठियूं ॻाल्हियुनि सां इहो थींदो आहे त दिलि बि सुठी थी पवंदी आहे सोचूं सुठी थी पवंदियूं आहिनि ख़्याल सुठा थी पवंदा आहिनि ऐं माण्हू पाण बि सुठो थी पवंदो आहे सो म्यूज़िक महिमान पहुची चुका आहिनि उन्हनि सां कचहरी खे कंटिन्यू रखण जे लाइ सभ खां पहिरियों थींदो आहे तारुफ़ उन्हनि जो सो इहो ज़िम्मो रखंदो आहियां पिरह ते जी पिरह बिल्कुलु अवां सही पिया चओ जॾहिं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं त चवंदा आहिनि न हिकिड़ी शइ असांखे यादि थी वेंदी आहे ऐं जॾहिं शइ यादि थियणु लॻंदी आहे त उहो असांजे ज़हन में अची वेंदी आहे ऐं पोइ असां ख़ुदि ब ख़ुदि सुठा कमु करणु शुरू करे छॾींदा आहियूं त आउं चाहियां पई त आउं बि हिकिड़ो अॼु सुठो कमु करियां उहो सुठो कमु इहो आहे त शुरूआति जेका आहिनि उहा तारुफ़ जी उहा वॾनि खां करियां त उहा ॾाढी सुठी थी वेंदी हली त आउं पहिरियां ई जेका आहे उहा डॉक्टर फ़ौज़िया हमीद साहिबा खे प्रोग्राम में भलीकार चवां थी ख़ुश आमदीद कहती हूँ मैं आपको पाण ॾाढी सुठियूं डेंटिस्ट आहिनि ऐं फार्मर MNA रही चुकियूं आहिनि ऐं उन खां अलावा हींअर बि पॉलिटिक्स करे रहियूं आहिनि उन्हनि खां पुछंदासीं ऐं स्पेशली असां ॾंदनि जो जेको मर्ज़ आहिनि उनखे जेको आहे उहो मेजर टॉपिक कंदासीं हॉट टॉपिक करे उन ते घणो ॻाल्हाईंदासीं ऐं इन खां अलावा जेकॾहिं हिन तरफ़ वञा त हिन तरफ़ बि नौजवान वेठल आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे त जॾहिं नौजवान अॻियां अची करे कमु कंदा आहिनि सुठो कमु कंदा आहिनि शाज़ेब ॾाहिरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था पाण जेके आहिनि उहे इकरा यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट आहिनि पर हींअर इच्छार में कमु करे रहिया आहिनि इच्छार जो थोरो तव्हांखे ॿुधाईंदी हलां त इच्छार जो फुल फॉर्म आहे ह्यूमन रिसोर्सिस उनमें काफ़ी कमु थींदा आहिनि पर हीअ जेके कमु करे रहिया आहिनि उहो इहो कमु करे रहिया आहिनि त जेके माण्हू इंटरव्यू ॾियणु ईंदा आहिनि स्पेशली सिंधी जेके नौजवान आहिनि
उन्हनि जी काउंसलिंग करे रहिया आहिनि। पोइ जेके इंटरव्यू ॾियनि था या जेके उनमें फ्लॉज़ अचनि था त कहिड़ी क़िस्म जी लेकनेस आहे माण्हुनि में। असल में असां वटि जॾहिं इंटरव्यू ॾियणु वेंदा आहियूं त काफ़ी अहिड़ियूं कोताहियूं थी वेंदियूं आहिनि, ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि जिन जे करे रिजेक्शन थी वेंदी आहे। असांखे लॻंदो आहे ॻाल्हि कहिड़ी थी, मसइलो कहिड़ो थियो जंहिंजे करे असीं रिजेक्ट थी वियासीं। इंटरव्यू जे लाइ पाण खे को तरीक़ेकार त पंहिंजी जॻह ते, पर पाण खे इहा बि ख़बर न हूंदी आहे त कहिड़े क़िस्म जो इंटरव्यू आहे, कहिड़े क़िस्म जो लिबास पहिरियों एग्ज़ैक्टली ड्रेसिंग कहिड़ी क़िस्म जी हुजणु खपे। पाण खे सीवी जी बि सही न तरीक़े सां ख़बर न हूंदी आहे, ठाहिण बि न आहे ईंदी। सही ॻाल्हि आहे, त उन करे पाण रिजेक्ट थी वेंदा आहियूं अक्सर। एग्ज़ैक्टली, इन जे करे असां शाहज़ेब साहब खे घुरायो आहे प्रोग्राम में, इनवाइट कयो आहे ताकी उहे अची करे असांखे ॿुधाए सघनि त प्रॉपर जेके आहिनि उहे रूल्स छा हूंदा आहिनि, इंटरव्यू कीअं ॾिजे ऐं रिजेक्शन ऐं सिलेक्शन जी जेका आहे न क्राइटेरिया कहिड़ी हूंदी आहे। ऐं इन खां अलावा प्रोग्राम में अव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त जीअं मूं नौजवाननि जी ॻाल्हि कई, असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त नौजवाननि खे जेको आहे न प्रोग्राम में घुरायो वञे ताकी उहे पंहिंजा वीचार जेके आहिनि उहे असां सां वंड करे सघनि। प्रोग्राम में नाशाद रिज़वान साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। पाण न्यूज़ कास्टर आहिनि धरती टीवी ते, ऐं उन खां अलावा पाण शाइर बि आहिनि, ॾाढा सुठा शाइर आहिनि ऐं ॾाढी सुठी शाइरी करे चुका आहिनि। इन खां अलावा जेके बि लिटरेचर फेस्टिवल थींदा आहिनि उनमें असांखे मुख़्तलिफ़ ख़िदमतूं सरंजाम ॾींदे नज़र ईंदा आहिनि, कॾहिं मॉडरेटर त कॾहिं होस्टिंग जा मुख़्तलिफ़ कमु कंदा रहंदा आहिनि। इन खां अलावा जेके बि स्पेशल प्रोग्राम थींदा आहिनि चैनल ते उनजी बि होस्टिंग कंदा आहिनि। त अॼु नाशाद सां असां मुख़्तलिफ़ मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं, असां शाइरी बि उन्हनि खां ज़रूरु ॿुधंदासीं, त तयारु रहिजो उनजे लाइ। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां वटि प्रोग्राम में ॾाढा सुठा सिंगर मौजूदु हूंदा आहिनि। अव्हांखे पंहिंजी स्क्रीन ते नज़र अची रहिया आहिनि त सैयद जलाल शाह प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सैयद जलाल शाह खे आऊं प्रोग्राम में भलीकार चवां थी, ॾाढा सुठा सॉन्ग अव्हां खां ॿुधण वारा आहियूं। इन खां अलावा नियाज़ अली मीराणी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सिंधी ॾाढा सुठा सिंगर म्यूज़िशियन उस्ताद बादल आई साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, असांजे सज्जा साथी आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। हुबदार अली साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ढोलक वॼाईंदा, उन्हनि खे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। हुबदार असांजो पुराणो साथी आहे, कॾहिं कॾहिं माना ईअं ईंदो आहे प्रोग्राम में, पर रौनक लॻाईंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु वरी गॾु आहे त अॼु ॾाढो सुठो फ़नकार बि आहे जलाल शाह, जंहिंजा माना शहपर ई पंहिंजो मुटु पाण आहिनि। हाली त माना शहपर माण्हू ॾिठा आहिनि, जॾहिं ॻाइणु ॿुधंदा त वरी न वधीक मज़ो ईंदो। उस्ताद जलाल चांडे खे फॉलो कंदो आहे ऐं उन जहिड़ो स्टाइल, उनजो अंदाज़, ऐं ॾिसो था टोपी निराड़ ते बि ओड़े तरीक़े सां रखी अथईं। यकतारे जे माना जेको झलण जो हिकु अंदाज़ आहे उहो बि सेम आहे उनजो, ऐं हाणे जेको ॻाए थो त उहो बि लॻे ईअं थो त ॼण माना उस्ताद जलाल चांडे जे जेका माना जेका ईअं खणी चवंदो सिकूं खणी लाहे अचनि, अॼु लाहींदासीं। सो मौज़ में माना सभु पहुची चुका आहिनि, कचहरी जो आगाज़ कयूं था। जीअं तव्हां तारुफ़ करायो, जीअं पहिरियों तारुफ़ करायो लेडीज़ फर्स्ट जो जेको आहे सो किरदारु अदा कयो तव्हां, त आउं बि फौज़िया ॾेई वेंदुसि। डॉक्टर साहिबा क्या मसरूफ़ियात हैं आजकल? वैसे तो सियासी गेमा गेमी तो चल ही रही है, आप क्या कर रही हैं आजकल? क्या एक्टिविटीज़ हैं आपकी? रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो आप लोगों का शुक्रिया मुझे मदऊ करने का, थैंक यू। और अब जो सियासत है वो यकीन करें इतनी गंदी होगी कि अपना तारुफ कराते वक्त जो है अगर आप कहते हैं कि हम सियासतदान हैं तो थोड़ी सी शर्मिंदगी सी होनी शुरू होती है। अच्छा। एक टाइम तक जब आप सियासतदान कहते थे कि मैं सियासतदान हूँ तो लोग आपकी इज़्ज़त करते थे कि ये वो शख्स है जो कि आवाम के दरमियान होता है, आवाम की खिदमत करता है। लेकिन अब जिस तरह का सिनेरियो बन रहा है, मुझे ये लगता है कि लोग डिफरेंट पॉलिटिकल पार्टीज इसलिए ज्वाइन कर रहे हैं क्योंकि उनको अपना बिजनेस फ्लरिश करना है, उन्होंने अपनी जेब को देखना है। अभी जो आप रिसेंट ये देख रहे हैं कि सैलाब, पहले तो कोविड था, उसके बाद सैलाब आया, और जिस तरह से हमारे मुल्क में हालात ख़राब हुए और जिस तरह से सिंध, स्पेशली इंटीरियर सिंध जिस तरह से इफ़ेक्ट हुआ है कि मेडिकल सेक्टर हमारा बैठ गया है, बीमारियां फैल गई हैं, अभी डेंगू आ रहा है। लेकिन जो सियासतदानों को आप देखिए कि बजाय ये कि वो उन लोगों की खिदमत करें क्योंकि उन्हीं के वोटों से वो ऐवानों में जाते हैं, उन्हीं की वोटों से उनको शान मिलती है, लेकिन वो आवाम को कट करके वो अपने उसमें लगे हुए कि मैं अपना आप मनवा लूँ, मैं बता दूं कि मैं कितना पावरफुल हूँ। और उसके बाद अभी ये मैं सुनने में, पता नहीं आप मुझे कहना चाहिए कि नहीं, लेकिन अभी ये कि रिसेंट एक सुनने में आ रहा है कि हम जो है एहतजाज करेंगे इस्लामाबाद में जाके। भाई मुल्क की मईशत कहाँ जा रही है? हो चुका है वो आगाज़ उसका। देखिए आप इतना पैसा अगर आपके पास है तो आप यहाँ आइए, सिंध में आइए और आप आके 10 लोगों के घर में खाना डाल दीजिए। तो मेरे ख्याल में खल्क़े खुदा की अगर आप खिदमत करेंगे तो अल्लाह ताला जो है वो मदद भी आपको देगा। लेकिन हम लोग जो हैं बहुत, हमारी नीयतों में फतूर आ गया है। और बल्कि मैं आप यहाँ अपने सामने 2 नौजवान देख रही हूँ तो मुझे बड़ी खुशी हो रही है कि उन सियासतदानों से ज़्यादा तो मुल्क और कौम की खिदमत आप लोग कर रहे हैं। बिल्कुल इंट्रोड्यूस करा रहे हैं नौजवानों को,
उनको कॉन्फिडेंस दे रहे हैं जो कि हमें देना चाहिए था। तो मैं उम्मीद करती हूँ कि शायद अगले वक्त में, फ्यूचर में ऐसे सियासतदान आएँ जो कि कैरेक्टर रखते हों, जिनके दिल में मुल्क और कौम का दर्द हो, और जब वो असम्बलियों में जाएं तो वो फिर ऐसी लेजिस्लेशन करें कि जिसमें हमारी जो मेजॉरिटी है, जो हमारे नौजवान हैं और जो ख़वातीन हैं, उनकी प्रॉपर लेजिस्लेशन करें और फिर इम्प्लीमेंटेशन करें। मैडम, आई वांट टू से समथिंग, यू आर लुकिंग सो ब्यूटीफुल एंड यू आर सो ग्रेसफुल, थैंक यू माशाल्लाह सो से। मच, बहुत शुक्रिया। अञा तव्हां 2-3 साल पहिरियां न थी, अॻ में बि प्रोग्राम में ईंदी असांजे, अञा वधीक ख़ूबसूरत हूंदी। जी, सो नाशाद माशाल्लाह। रिज़वान साहिब असां गॾु आहिनि। नाशाद साहिब, शाइरी लफ़्ज़नि जी जोड़ जक आहे या को इनखे ॿियो नालो ॾियूं पाण, छा आहे शाइरी? शाइरी बुनियादी तौर त हिकिड़ो रूह जो आवाज़ु आहे जेको माण्हू आम तौर ते त नथो करे सघे, पर जॾहिं हुनखे फीलिंग्स अचनि थियूं, हुनखे कैफ़ियतनि जे बुनियाद ते हू पंहिंजी शाइरी लफ़्ज़नि जे बुनियाद ते उनखे इज़हारे सघे थो। एहसासनि ऐं कोमल ऐं जज़्बनि, हिकिड़ो निकोर जज़्बनि जो हिकिड़ो अहसासु आहे शाइरी। पोइ थी वञे शाइरी? हा, शाइरी ज़रूरु। इरशाद नज़म थिए या गज़ल तव्हांजो, तव्हांजी जेका दिलि चवे, तव्हां अच्छा, चवनि शाइरी तव्हांजी जेका दिलि चवे। तव्हांखे हिकिड़ो नसरी नज़म ॿुधाईंदुमि। जी 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 जी। हू झंगलनि जे नज़म जो नालो आहे उदास ॻोठ जो नाराज़ छोकिरो। हू झंगलनि जी ऊंदाही में कंहिं शमा जो मुतलाशी आहे। हुन आकाश ते सितारनि खे पंहिंजा दर्द सम्झी ॻणिया आहिनि। हुन आकाश खे सितारनि ते पंहिंजा दर्द सम्झी ॻणिया आहिनि। हू पंहिंजी अखियुनि जे सुकी वियल जर ते गमज़दा आहे। हुन सलेब ते टंगियल ईसा जे आख़िरी पसा मां यरूशलम जी फना जो मंज़र ॾिठो आहे। वाह वाह। हू करबला जी पिड़ में हिंदोरनि जे मायूस रोइदा ते रंजो मलाल आहे। हू धरतीअ जे दिफ़ा ख़ातिर ऐं उन जी अज़म ख़ातिर सरहदनि ते बीठल ऐं ईंदड़ धारियुनि तरफ़ जी हवाउनि ते फड़कंदड़ झंडे जी बेवसी ते ख़ामोश आहे। वाह। हू पंहिंजे शहरनि में उदासी नथो रखे, छो त हुन तव्हांखे ख़ुशहाल रखण जो वचन कयो आहे। हुन पंहिंजी ज़िंदगी जा सां बार बार बेइंतहा मोहबत कई, बदिले में हयाती खेस नफ़रतनि जा बेलोस तोहफ़ा ॾिना आहिनि। हू हिन समाज जे मौजूदा निज़ाम खां बाग़ी आहे। हू अक़ीदे ऐं अक़ल खां वधीक इश्क ते एतमाद रखे थो। हुन जे मानी गभे जो टीको संदसि राज़िक़ खयो आहे। उदास ॻोठ जो ही नाराज़ छोकिरो, हू तव्हां खां ॿियो कुझु नथो घुरे। जे ॾेई सघो त खेसि सुकून सां रहण ॾियो ऐं हुनखे तव्हांजे पंजाब जी ज़रूरत आहे, ऐं जे पहुची सघे त खेसि प्यारु ॾियो। वाह, उदास छोकिरो पाण त न आई तूं? थी सघे थो शाइर ज़ाहिर आहे पंहिंजूं ई फीलिंग्स ॿुधाईंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं ज़माने खे ॾिसी ॿुधाईंदो आहे। ज़माने खे ॾिसी ॿुधाईंदो आहे। उनखे हर माण्हू खे ईअं लॻंदो आहे त मुंहिंजो ई ख़्यालु आहे, मुंहिंजो ई इज़हार करे रहियो आहे, या मुंहिंजो ई तर्जुमान आहे। इहो बि ज़रूरी आहे त शाइर जेको चवे थो उन सां ई इहा कवार पथियल हुजे। उहो माण्हू चवंदा आहिनि तव्हां सां थींदो आहे। काशे लिखंदा आहियूं, चवंदा आहिनि सफ़ा को सड़ियल आहे, इहो भला ईअं थियो थी छा? ईअं न आहे। कॾहिं कॾहिं मुल्क खे ॾिसी, माहौल खे ॾिसी, माण्हुनि खे ॾिसी, उन्हनि जे अहसासनि खे बि शाइर पंहिंजो सम्झी करे दर्द लिखी वठंदो आहिनि। बिल्कुलु। कॾहिं खां भला इहो दर्द तव्हांजे दिलि में आहे? बेसिकली जेको मूं शाइरी जी जेका शुरूआत कई आहे उहा 2013 खां कई आहे। अच्छा, 2013 खां। हा, जॾहिं इंटर में पढ़ंदा हुआसीं उन टाइम खां ई पोइ हल्की फुल्की मैगज़ीन्स में वग़ैरह लिखंदा हुआसीं ऐं पोइ ईअं ई सिलसिलो हलंदो रहियो। हाणे हिन वक़्तु असां मुख़्तलिफ़ असांजे अख़बारनि में रिसालनि में छपिजी चुकी आहे। अच्छा, पहिरीं जॾहिं शाइरी लिखी हुई त ॾेखारी कंहिंखे हुई? को उस्ताद हूंदो आहे जेके असां ॾेखारींदा आहियूं असां हीअ शइ लिखी आहे? हा बिल्कुलु, उस्ताद उतां जा ई असांजे शहर जा मिठी जा कुझु आहिनि दोस्त जिन वटि बसि कचहरियुनि में वेहंदासीं, गैदरिंग थींदी हुई, पोइ उन में पंहिंजा पंहिंजा ख़्याल पेश कंदासीं, पंहिंजूं जेके लिखणियूं हूंदियूं पोइ उहे असां ॾिसंदासीं, उते ॾेखारींदासीं। उनखां पोइ उन ते डिस्कस थींदी हुई। जीअं अॻु में सिंधी अदबी संगत जा क्लास वग़ैरह हलंदा हुया, अहिड़ी रीति ई क्लास हूंदो हुयो हिकिड़ो संगत जो, माना गॾु शाइरी ते ॻाल्हाईंदासीं, शाइरी ते कचहरी थींदी। पोइ ईअं थी बाक़ी को अहिड़ो उस्ताद को प्रॉपर तरीक़े सां कोन। तव्हां सां इन ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं, पर शाज़ेब डायरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। असांखे इहो ॿुधाइजो त पहिरियां त इछार जो कमु असां वटि न हिकिड़ी कंफ्यूजन हूंदी आहे त इछार जो कमु छा हूंदो आहे। असांखे इहो लॻंदो आहे त इछार जो कमु इहो आहे त नौकिरी ते रखणु ऐं नौकिरी तां फायर करणु, अक्सर जो कॉन्सेप्ट ठहियलु हूंदो आहे। त इछार असल छा कंदो आहे डिपार्टमेंट? ॾिसो, फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच, तव्हां मूंखे इनवाइट कयो ऐं इट इज़ प्लेजर त मां तव्हांजी हिन टीवी जो हिकिड़ो हिसो थियमि। HR में ॾिसो काफ़ी सारी शयूं अची वेंदियूं आहिनि। असां में चवंदा आहिनि त सिर्फ़ु सिलेक्शन ऐं रिजेक्शन अची वेंदियूं आहिनि, बट इहे शयूं न आहिनि। इन में ह्यूमन रिसोर्स, माण्हुनि खे डील करणु, इहो सॼो हूंदो आहे।
फर्स्ट ऑफ ऑल रिक्रूटमेंट असां कंदा सिलेक्शन कंदा पोस्ट जे हिसाब सां उनखां अलावा एम्प्लॉइज़ जी सिलेक्शन थियण खां पोइ उन्हनि जी पूरी डॉक्यूमेंटेशन ऐं उनखां पोइ उन्हनि जा सेशन्स थींदा आहिनि ओरिएंटेशन वग़ैरह थींदी आहे उनखां अलावा अटेंडेंस बायोमेट्रिक उहे सभु इन शयुनि में अची वेंदियूं आहिनि उनखां अलावा ट्रेनिंग एंड डेवलपमेंट हूंदो आहे एंड कंपनसेशन बेनिफिट लॉस रूल्स एंड हर तरह रेगुलेशन जो ख्याल रखणु हूंदो आहे कस्टमर केयर जेके चइजे या जेको एम्प्लॉय केयर हूंदी आहे उहा एचआर जो रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे राइट बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे अगरि को छॾे वञे थो जॉब उनखे बि असांखे डील करिणो हूंदो आहे त उनजी कहिड़ी वजूहात आहिनि छाजे करे छॾे थो वञे ऐं असांखे हुनखे फिलअप कयूं त जो न वञे उनखे बि असांखे ॾिसणो हूंदो आहे ऐं उनखां अलावा मां हिकिड़ो यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट आहियां BBA डिपार्टमेंट मां ह्यूमन रिसोर्स मां इन करे सिलेक्ट कयो छो जो असां सोशल आहियूं मां बेसिकली नवाबशाह खां आहियां ऐं कराची में 2003 खां मां हिते रहंदो आहियां त ह्यूमन रिसोर्स इन करे सिलेक्ट कयो जो एम्प्लॉइज़ खे जॉब्स ॾियणु ऐं उन्हनि सां डील करणु उनमें मुंहिंजो इंट्रस्ट आहे फील्ड ऑफ इंट्रस्ट मुंहिंजो इहो आहे ह्यूमन रिसोर्स में मां वर्ल्ड ट्रेड मैनेजमेंट में जॉब करे चुको आहियां हाणे मां हार्वेस्ट ग्रुप में जॉब कंदो आहियां उते मां कोशिशि कंदो आहियां जेके कराची जा माण्हू आहिनि कराची के लोगों को ज़्यादा मुश्किल आती है जॉब में वो जॉब को एक लाइटली लेते हैं क्योंकि यहाँ पे जॉब्स अवेलेबल बहुत ज़्यादा हैं सिंधन के मसलो इहो ईंदो आहे त उहे टाइम ते पुॼी वेंदा आहिनि बट उन्हनि जी CV उन्हनि जी ड्रेसिंग उन्हनि जो बिहेवियर इंटरव्यू में छा ॻाल्हाइजे कीअं ॻाल्हाइजे प्रोफेशनल लाइन हूंदा तो असां में ये होता है तो इंटरव्यू के बाद हम उनको बताते नहीं है कि आप किस वजह से रिजेक्ट हुए तो मैं कोशिश करता हूँ कि उनको बताऊँ कि वो किस वजह से रिजेक्ट हुए उनमें क्या फ्लॉज हैं उनको फिलअप करके देन इंटरव्यू पे वापस आए सही सही तो नेक्स्ट टाइम वरी अचन तो सुठे तरीके सां जलाल शाह वेठो आहे भला हिनखे ॿुधूं भला छा कयूं जी बिल्कुल कलाम ॿुधूंसीं पोइ वरी कचहरी कयूं था साईं बाबा कजो बाबा क़िबला असलू आशिकन जो असलू आशिकन जो ढोरा फोवराज मिनथू मेड़ियो सूर सख्तियो आ कुर्बातन जो काज रोवण बिरोही राज मोहब्बत वारे मुल्क में आशिकन हीला कया कई वसीला कया आशिकन हीला कया कई वसीला कया यार जंहिंजे नसीबन में हुया उन्हनि जा साथी थिया सोना जंहिंजे नसीबन में हुया उन्हनि जा साथी थिया यार जंहिंजे नसीबन में हुया उन्हनि जा साथी थिया कई तो समदत आहे अल्लाह नसीब तुझा आइन भला कई तो समदत आहे अल्लाह नसीब तुझा आइन भला आशिक सबई तू जलाए वया थी चरिया आशिक सबई तो जलाए वया थी चरिया यार जंहिंजे नसीबन में हुया उन्हनि जा साथी थिया सोना जंहिंजे नसीबन में हुया उन्हनि जा साथी थिया आशिकन हीला कया कई वसीला कया यार जंहिंजे नसीबन में हुया उन्हनि जा साथी थिया सोना जंहिंजे नसीबन में हुया उन्हनि जा साथी थिया कई खरी माण्हू वया कई चरिया थी वया
कई खरे माण्हू वया कई चया थी वया जिगर जहिड़ा उन्हनि जा सभु फटिजी वया जिगर जहिड़ा उन्हनि जा सभु फटिजी वया यार जंहिंजे नसीबनि में हुया उन्हनि जा साथी थिया सोना जंहिंजे नसीबनि में हुया उन्हनि जा साथी थिया जलाल शाह जी दुआ सदाई खुश तूं दे जलाल शाह जी दुआ सदाई खुश तूं दे सारी जिंदगीअ में दुखियो ॾींहुं न ॾिसे सारी जिंदगीअ में दुखियो ॾींहुं न ॾिसे यार जंहिंजे नसीबनि में हुया उन्हनि जा साथी थिया सोना जंहिंजे नसीबनि में हुया उन्हनि जा साथी थिया आशिक़नि हीला कया कई वसीला कया यार जंहिंजे नसीबनि में हुया उन्हनि जा साथी थिया सोना जंहिंजे नसीबनि में हुया उन्हनि जा साथी थिया अल्लाह वाह जलाल शाह वाह यार मज़ो ॾेई छॾई हिकु त कलाम ॻाए बि पाण ॿियो वरी ठाहे बि पाण शाइरी बि पाण कई यार इहो वॾो कमु कयो अथई वाह वाह यार हे त ॿ शाइर आहिनि जो ॾियो साईं शौक़ जो कमाल न आहे ईअं न वॾो यार ज़बरदस्त कलाम लिखियो अथई सलाम आहे तुंहिंजी अज़मत खे हिते पाण हिकिड़ो ब्रेक वठूं छा ख़्यालु आहे तव्हांजो बिल्कुलु अवां सही पिया चओ केॾांहुं न वञिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे वलीकार चऊं था ख़ुशामदीद ऐं मौज़ महिमान जेके गॾु आहिनि ॾाढी सुठी अॼु कचहरी थींदी नसीब छो त हिकिड़ो शाइर वरी ॿियो शाइर बि मिली वियो अथई साईं ऐं उहो कलाम ॾाढा सुठा ॿुधाईंदो थोरी देरि में डॉक्टर फौजिया साहिबा बि असां सां गॾु आहे ऐं ॿिया दोस्त बि गॾु आहिनि डॉक्टर साहब आपने कहा कि सियासत आजकल इतनी गंदी हो गई है कि सियासतदान अगर कोई कहता है तो शर्मिंदगी महसूस होती है तो एक मासूमाना सा सवाल है फिर सियासत में क्यों हैं आप देखिए अगर अच्छे लोग ना हों तो शायद ये दुनिया का निज़ाम ना चल सके। इस दुनिया में अच्छे लोग भी हैं और बुरे लोग भी हैं, बहुत बुरे भी हैं और बहुत अच्छे भी लोग हैं। मैंने बहुत से ऐसे लोगों को देखा है, बल्कि अभी मैं एक उनका मैं जानती हूँ उनको। अभी कोविड का जब दौर आया था और जब हालात बहुत ख़राब थे, वो कोई इतने मिडिल क्लास थे इंसान, और उन्होंने क्या किया कि उन्होंने अपना घर बेच दिया। अच्छा। और घर बेचने के बाद जितना पैसा था वो सारा उसका राशन ख़रीदा और जाके सिंध में इंटीरियर सिंध में दे। वो इंटीरियर सिंध से ही बिलोंग करते थे वो देख, और इसकी मैं ऐनी शाहिद हूँ। अच्छा। एंड आई वाज शॉक्ड। मैंने कहा आपके पास पैसे? उन्होंने कहा अल्लाह ताला देगा डॉक्टर साहब, आप इसकी हम क्यों फ़िक्र करें। वो किसी छोटे से किराए के घर में चले गए। अच्छा। और मैं उनको देखे, मैंने कहा कि ये अल्लाह का जो निज़ाम है और ये जो दुनिया है वो इसीलिए चल रही है। अच्छे लोग भी हैं सियासत में, बहुत ऐसे लोग हैं जिनके मैं बड़ा रिगार्ड करती हूँ और जिनकी वजह से हम सियासत में आए। बहुत अच्छे अच्छे लोग कुछ दुनिया से चले गए, बल्कि मैं ज़्यादातर चले गए। सही बात है। और उसमें मैं सर फहरिस्त बीबी का नाम लूँगी। बिल्कुल। जो उन्होंने हम लोगों को कॉन्फिडेंस दिया, हम ख़वातीन को कॉन्फिडेंस दिया, और जिस तरह से वो आई। लेकिन वही बात है कि अल्लाह ताला अपने अच्छे बंदों को बुला लेता है। तो बहुत से ऐसे लोग हैं जो कि यहाँ बहुत बुरा भी कर रहे हैं, लेकिन हम सियासत में इसलिए हैं कि अगर हम भी चले जाएंगे तो वो जो कचरा है फिर साफ़ कौन करेगा। उस कचरे को साफ़ करने के लिए आपको कचरे में उतरना पड़ेगा। ठीक है। तो मैं ये चाहती हूँ कि
बल्कि आपके मैदान खाली चैनल के नहीं छोड़ना तवज्जो से जगह नहीं अपनी छोड़नी चाहिए। और जो जहाँ बैठा हुआ है, बल्कि आप जहाँ भी अपने, जैसे मैं अगर अपने क्लिनिक में बैठी होती हूँ तो वो मैं अपनी इबादत की जगह पे बैठी हूँ। बिल्कुल बिल्कुल। मैं लोगों की खिदमत, अगर मैं सही तरीके से दयानतदारी से काम कर रही हूँ तो वो इबादत की जगह है, और उसका जो अकाउंट है वो अल्लाह के यहाँ हम खोलते हैं, और उसका जो प्रॉफिट है वो अल्लाह के यहाँ से मिलता है। बैंक में आप पैसे रखते हो उतना प्रॉफिट नहीं मिलता। तो इसी तरह से जो सियासतदान है जो इंसानियत की खिदमत के लिए आया है, तो मेरा ख्याल में वो इबादत समझ के काम करेगा तो हम आगे बढ़ेंगे। इससे मतलब भी यही है कि इबादत ही है, इबादत करें। और एक चीज़ है कि आप एक कौम बने ना, और कितने खूबसूरत लोग हैं, कोई सिंधी है, कोई बलोची है, कोई पठान है, कोई उर्दू स्पीकिंग है, मुख्तलिफ लोग हैं। अगर ये मिल के रहें, एक कौम बन के रहें तो कितना हमारा मुल्क आगे चले। मैं अभी ये भाई का देख रही थी, और इनका ये म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट देखिए कितना हसीन तरीके से, एक एक मोती जो है ये हाथ से बना हुआ है। और इनकी अगर ये किसी बाहर मुल्क में जाएंगे तो इनको हाथों हाथ लिया जाएगा। ये हमारे एसेट है मुल्क के, तो इनको हमें प्रमोट करना चाहिए। कहीं भी जाए गुलदस्तो हलियो वञे, ये इनके यूनाइन साहब यार ज्यादा बाहर तो नहीं थो ना। हाँ बिल्कुल। मैं तो समझती हूँ कि ये इनको प्रमोट करना चाहिए। ये जाएं, ये जो दो नौजवान बैठे हुए इनको हमें प्रमोट करना चाहिए। तो जब हम किसी को रास्ता देंगे तो दूसरा आपको रास्ता देगा। मोहब्बत का बीज बोएंगे तो मोहब्बत की फसल काटेंगे। सही रास्ता नहीं दो तो ट्रैफिक जैम थी वेंदी। सही। अच्छा, आजकल क्या एक्टिविटीज थी आपकी? आजकल मैं पाक सरजमी पार्टी में हूँ, जॉइंट सेक्रेटरी हूँ, सीईसी की मेंबर हूँ वहाँ। और वहाँ भी यही कोशिश होती है मुस्तफ़ा कमाल के साथ खड़े होने की। एक वजह ये है कि जब कराची में उनको मैंडेट दिया गया, उन्होंने काम किया, कैरेक्टर है उस शख्स का, सच बोलता है। और भले कोई हम में से कोई भी असेंबली में अभी तक नहीं गया, लेकिन मुझे अल्लाह से पूरी उम्मीद है कि जब हम जाएंगे तो बिल्कुल काम हम करेंगे। और मेरे ख्याल में मैं अपनी पार्टी की आपको वर्जन बताऊंगी कि हम ये समझते हैं कि जो सिंध है वो वन यूनिट है। उसमें जो दो प्रोमिनेंट ज़ुबानें बोलने वाले हैं, एक सिंधी बोलने वाले और एक उर्दू बोलने वाले हैं, ये एक हैं। इससे ये कहना कि जी आप एक दरमियान में लाइन बना दें और एक दही सिंध बना दें और एक जो है शहरी सिंध, नहीं, एक सिंध एक ही है और इसको एक ही रहना चाहिए। और अगर हम सिंध को एक कर देंगे तो मेरा ख्याल में हम पाकिस्तान को भी फिर एक कर देंगे। बिल्कुल बिल्कुल, ज़बरदस्त सोच है। बिल्कुल जज्बात है। सो साईं तव्हां मूंखे इहो ॿुधायो त नौजवाननि में एतमाद ॾिसो था भला, कॾहिं एतमाद जी कमी आहे, छो त कॉन्फिडेंस लेवल जेकॾहिं लूज़ आहे त पोइ आउं सम्झां थो त किथे बि पंहिंजो माण्हू बि नथो सघे। बिल्कुल सघंदा। कराची में ॾिसो न, नौजवान रेडी आहिनि हर शइ करण लाइ। असांजा जेके सिंधी अचनि था इंटीरियर सिंध मां जेके बंदा था उहे हार्ड वर्किंग आहिनि। ऐं ॾिसां थो पढ़ियल लिखियल बि आहिनि, पर माना एतमाद न आहे। पर उन्हनि खे इहो न आहे त यार मां अलाए ॻाल्हाईंदुसि मथां इहो सही आहे ॻाल्हायां अलाए न, अलाए मुंहिंजे सवाल जो जवाबु सही हुजे अलाए न हुजे। बिल्कुलु अचे बि थो उन्हनि खे, पर उहो माना सघ न आहे। प्रोसेस ख़बर न आहे उन्हनि खे त प्रोसेस आहे छा। हाणे असां वटि जेके छोकिरा कमु कंदा सिंधी, तक़रीबन असां वटि ईंदा आहिनि सखर IBA जा, सखर IBA जा या शाह लतीफ़ खैरपुर यूनिवर्सिटी जा। ॾाढा हार्ड वर्किंग आहिनि ऐं ॾाढा टैलेंटेड आहिनि। बट उन्हनि खे प्रोसेस ख़बर न आहे। कंहिंजी IT फील्ड आहे, कंहिंजी MBA फाइनेंस में, बट अची सेल्स जी जॉब था कनि। हुननि खे प्रोसेस ख़बर हुजे त तव्हां जेकी ग्रेजुएशन जे शइ में तव्हां कयो था, तव्हांजो फील्ड ऑफ इंट्रस्ट उन में ई आहे, तव्हां उन में कंटिन्यू कयो। त मां त फर्स्ट ऑफ ऑल इहो चवणु चाहींदुसि, सो पहिरियां त कराची में अची रहनि ऐं सीरीज़ मूंखे रिसीव थींदा आहिनि। मां कॉल कंदो आहियां इंटरव्यू लाइ, सर मां लाड़काणे आहियां, मां पोइ भला तव्हां इंटरव्यू रखंदा मां ईंदुमि। असांखे मना आहे त जेको ॿिए शहर में आहे उहो इंटरव्यू लाइ ख़ासि कराची न अचे। मुंहिंजो एक्सपीरियंस थींदो ऐं सिलेक्ट थिए न थिए उहो शयूं असांखे ॾिसणी पवंदियूं आहिनि। पोइ जंहिं शइ में ग्रेजुएशन कनि था उन ई फील्ड में उनखे कंटिन्यू रखनि। ऐं फर्स्ट ऑफ ऑल थींदो आहे CV। तव्हांजी CV अहिड़ी हुजे त अॻियो ॾिसी इंप्रेस थी वञे। फर्स्ट फॉर्मेट असांजो प्रोसेस। अच्छा, अट्रैक्टिव CV कंहिंखे चइजे थो? अच्छा, पर असां वटि CV जो वरी हिकिड़ो ॿियो बि सिस्टम आहे त कंप्यूटर वारे वटि वञनि था, हुन में जंहिंजो जेको बि लिखियलु आहे पंहिंजा नाला मटाईंदा, उन जी पंहिंजी फील्ड हुई जेको CV ठारायो आहे उन पंहिंजे हिसाब सां ठाराई हूंदी। बिल्कुलु बसि रुगो नालो चेंज कराईंदा, CV साईं ओके बसि। में फॉर्मेट डिफरेंट था अचनि। के चवनि था पिक्चर लॻाइणी आहे, के चवनि था न, के चवनि था स्टैंडर्ड जेका आहे उहा हिकिड़े पेज जी हुजे, के चवनि था 4-5 पेज जेतिरा कम आहिनि। त छा मतिलबु स्टैंडर्ड छा आहे असल में? CV जेतिरी घटि हूंदी ओतिरो सुठो आहे। CV ऑफिशियली हिकिड़े पेज जी हूंदी आहे त जेको तव्हांजो इंटरव्यू वठे थो उनखे पाण में आसानी थिए। जे मुंहिंजी CV ठहियलु आहे, मुंहिंजी हिकिड़े पेज जी ठहियलु आहे ऐं जेकी पिक्चर हाणे लाज़मी न आहे हूंदी। पर ही वरी कॉन्सेप्ट आहे न, दाबो थिए 4-5 पन्ना त वॾो एक्सपीरियंस आहे। न, पर जेकॾहिं एक्सपीरियंस आहे कम कयल पोइ
जीअं एक्सपीरियंस वारो आहे उनजो वधि में 2 पेज जी CV थींदी उहो तव्हांखे उन हिसाब सां CV खे मेंटेन करिणो आहे जीअं मूं 3 एक्सपीरियंस आहे मुंहिंजो स्विस ऑथरन गैस कंपनी हेड ऑफिस में मुंहिंजो बाबा हूंदो इंजीनियर महबूब डायरी उते मां कयो आहे फाइनेंस में वर्ल्ड ट्रेड मैनेजमेंट में मां कयो आहे हार्वेस्ट ग्रुप में कयो आहे 3 कंपनीज़ में मां कमु करे चुको आहियां हिकिड़ा यूनिवर्सिटी में जॉब कयां थो तॾहिं मुंहिंजी CV हिकिड़े पेज जी आहे ॻाल्हि कयूं था पिक्चर जी अगरि तव्हां पिक्चर नथा हणो त कोई इशू न आहे उनजो कुझु न हूंदो अगरि तव्हां हणो था त उहो तव्हांजी प्रोफेशनल हुजे ऐं कंहिंजो रुमाल कंधे पियो आहे या कंहिंखे चश्मो पातल आहे उहो पोइ सीरीज़ सेल्फी लॻल आहे सेल्फी लॻल आहे उहो वरी काउंट न थींदो आहे उनखां अलावा हो जेकी स्किल्स सुहिणो हुजे त भले फोटो हणे यार ईअं बिल्कुलु तव्हां जहिड़ो सुहिणो हूंदो त पोइ चांस घणा आहिनि अच्छा जेके तो लिखंदा आहिनि असांखे ही स्किल्स आहिनि कंप्यूटर वारा वेंदा आहिनि उहे स्किल्स इंटरव्यू में उन्हनि खां पुछा वेंदा आहिनि त उहे स्किल्स हुन में न हूंदा आहिनि इहो हुन में मेन इशू बि अच्छा उहो ॾिसो न लैंग्वेजिस में बि जेकॾहिं पाण ईंदा आहियूं त उनखे चई छॾींदा आहिनि 2-3 लैंग्वेजिस हणी छॾियो हालांकि उनखे ईंदियूं कोन आहिनि इहे ॿोलियूं पाण इहे जेकी स्किल्स तव्हां चओ था त उन वक़्तु वरी जॾहिं बराह रास्त मुलाक़ात थिए थी त उहे न हूंदा आहिनि वाक़ई ओॾी महिल न ॿुधाइनि हाणे लैंग्वेज जो त इहो घटि ॾिसंदा आहिनि असां बि ॾिसंदा आहिनि एक्सपीरियंस क्वालिफिकेशन अच्छा तव्हां जिते एक्सपीरियंस कयो आहे उनजी जॉब डिस्क्रिप्शन तव्हांजी हुजे त तव्हां कहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे तव्हां चवंदो त मां जॉब डिस्क्रिप्शन वधीक लिखां मूंखे इहा पैसा वधीक मिलंदा फॉर एग्ज़ाम्पल मां 25 में कया हाणे मूंखे 40 मिलंदा तव्हांखे जॉब डिस्क्रिप्शन वारे पुछंदा तव्हांखे ईंदो न जवाबु हिन में तव्हां मार खाई वेंदा ऐं सिंधी जेके असांजा आहिनि ॾाढा टैलेंटेड आहिनि मां चयो हर शइ हुनखे ख़बर आहे सिर्फ़ु कंफ्यूज़ थींदा आहिनि टाइम ते पुॼी वेंदा आहिनि ड्रेसिंग VIP करे ईंदा आहिनि मूंखे त वणी वेंदा आहिनि पहिरीं नज़र में बट कॉन्फिडेंस घटि हूंदो अथनि ठीकु आहे कॉन्फिडेंस आहे असांखे ॾिसो न असां मां बेसिकली नवाब शाह जो आहियां वरी किन वटि वरी ओवर ई हूंदो आहे वरी 2 शयूं हूंदियूं आहिनि कि वरी घणो ई कंदा आहिनि वरी उहे बि न वणंदा आहिनि माण्हू जॉब लाइ वञे थो त नॉर्मल हुजे नॉर्मल इंटरव्यू ॾिबो आहे त असां कराची में रहिया आहियूं 2003 से हम कराची में रहे जब अल्ताबाई का दौर था तब से ही और मेरी उर्दू भी ऐसी है लोग समझते हैं कि मैं उर्दू स्पीकिंग हूँ मैं सिंधी नहीं हूँ ये मैं इंटरव्यू में न ॿुधाईंदो आहियां त बिल्कुल नहीं लगता सिंधियों में बिल्कुल लोग इसी बात में कंफ्यूज हो जाते हैं त जीअं अचनि था इंटरव्यू लाइ त प्रॉपर फॉर्मल ड्रेसिंग हुजे तव्हांजो एटीट्यूड सुठो हुजे ऐं तव्हां जेको CV में मेंशन कयो तव्हांखे हर शइ जी एक्ज़ैक्ट नॉलेज हुजे ऐं तव्हां फील्ड ऑफ इंट्रस्ट तव्हां उहो ई कयो जंहिंमें तव्हांजी क्वालिफिकेशन थियल आहे ग्रेजुएशन थियल आहे मास्टर्स आहे तव्हां उनमें कंटिन्यू कयो ॿी ॻाल्हि मां इहा चवणु चाहींदुसि त ग्रेजुएशन खां पोइ लास्ट सेमेस्टर में या लास्ट ईयर में तव्हांजो जॉब करणु लाज़मी आहे असांजा छा कंदा आहिनि मास्टर ग्रेजुएशन करे छॾी हाणे मां मास्टर्स थो कयां ऐं मास्टर्स ग्रेजुएशन बाबा जे पैसनि ते इहो न थींदो आहे मां लास्ट सेमेस्टर में बाबा खां मां पैसा वठणु बंदि कया मां चयो मां तव्हांजा पैसा न वठा मां हाणे जॉब कंदुमि मां जॉब कई ट्यूशन में पढ़े हालांकि मां नवाब शाह खां मुंहिंजी ज़मीनूं आहिनि पर कराची में बाबा खां रुपयो न वरितो जॉब कई ट्यूशन कई लास्ट सेमेस्टर मां पाण कयो हाणे मां पाण पियो कयां हर शइ मुंहिंजो भाउ ज़बरदस्त में आहे HR डिपार्टमेंट में ई आहे त चवण जो मक़सदु हुनखे महिनत करणु खपे इन शइ सही सही पंहिंजे माना वालिद जी बि थोरी हेल्प करणु घुरिजे हेल्प करणु घुरिजे ग्रेजुएशन खां पोइ ॿार थींदा हुनखे असां केसी ताईं ॿार थींदा हुआ केसी ताईं हुनखे ॿार थींदा हुआ बिल्कुलु ग्रेजुएशन खां पोइ जॉब करणु लाज़मी आहे हो मास्टर्स करे पोइ जॉब कंदा हाणे ॾिसो मां BBA करे जॉब कयां पियो मुंहिंजी 35 आहे MBA वारो 0 एक्सपीरियंस आहे हो 25,000 ते जॉब पियो करे त तव्हां ॿुधायो त वॾो हिकिड़ो गैप अची वञे त डिफरेंस आहे बिल्कुलु मां सही था चओ नाशाद साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि असांखे ॿुधाइजो त मीडिया में अचणु मतिलबु इज़ नॉट अ पीस ऑफ केक एॾो आसान न आहे हूंदो कीअं उहा जर्नी रही कीअं मीडिया में तव्हां आया छो जो हज़ारे टैलेंटेड माण्हू आहिनि जॾहिं असां साम्हूं खां ॾिसंदा आहियूं चवंदा आहियूं त माना हेॾा टैलेंटेड माण्हू आहिनि पर हिकिड़ो प्लेटफॉर्म मिलणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे कीअं तव्हांखे मिलियो कीअं तव्हांजी एंट्री थी थिए कीअं आया छो आया छा सोचियो हा छा सोचे आया हा सुठो सवाल कयो था हाणे मुंहिंजी शुरूआत ॿुधायां पंहिंजी जर्नी खां त मूं शुरू में जंहिं महिल 2015-16 में असां इंटर करे पढ़तो त उन टाइम रेडियो पाकिस्तान मिठी ते ॿारनि जा प्रोग्राम हूंदा आहिनि पोइ अञा असां इंटर में हुआसीं त पोइ उते ॿारनि जो प्रोग्राम में होस्टिंग वग़ैरह कंपेयरिंग रेडियो पाकिस्तान मिठी उन खां पोइ अची वियासीं 2018 में सिंध यूनिवर्सिटी ॾांहुं होते मूं वरी पोइ आयुसि त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी बैच आहे तव्हांजी 2017 जी बैच हूंदी तव्हांजी 2K18 आहे असांजो 2K18 अथव हा 2K18 आहे सो जंहिं महिल असां यूनिवर्सिटी आयासीं त इहो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जॉइन कयो हुते प्रोग्राम सुगंध हूंदो हुयो उहो आउं कंदो हुअसि तक़रीबन 2 साल हुते उहो मूं प्रोग्राम कयो हुन खां पोइ जंहिं महिल पास आउट करे वियासीं त हुआसीं पोइ हिकिड़ो इश्तिहार आयो माना ईअं सोशल मीडिया ते न्यूज़ कास्टिंग जो हिकिड़ो शौक़ु हुयो शुरू खां ई त हिन इदारे जो हुयो हा जंहिं महिल असां हुन में अप्लाई कयो अप्लाई करण खां पोइ असांखे इंटरव्यू कॉल ॾिनीसीं त हिते आयासीं त हिकिड़ी वॾी हिननि जी कमेटी वेठल हुई इंटरव्यू में जंहिंमें सीनियर एंकर पर्सन हितां जा डायरेक्टर न्यूज़ वग़ैरह जेका मैनेजमेंट जी टीम हुई सॼी हुन इंटरव्यू वरितो वरी ऑडिशन वरितो 2 प्रोसेस थिया उन में तक़रीबन मूंखे यादि आहे इहो 2021 जे जनवरी में थियो हुयो इहो इंटरव्यू उन में तक़रीबन 30 खनि छोकिरा हुया असां हुन मां शॉर्ट लिस्ट थियासीं 6 शॉर्ट लिस्ट थियासीं
ऐं उन खां पोइ थियो ईअं जो असांखे हिननि चयो त हाणे तव्हां एज़ ए ट्रेनर तौर ते प्रैक्टिस वग़ैरह कयो। असां हिते 4 छोकिरा हुआसीं, असां प्रैक्टिस कंदा हुआसीं ऐं जंहिंमें हिकिड़ो हिन वक़्तु न्यूज़ कास्टिंग करे पियो हिते तव्हां वटि इशफ़ाक़ असां हिकिड़ी बैच आहे, असां हिते 2 महीना कयोसीं। उन खां पोइ हिननि चयो त अञा असां वटि इहो फ़िलहाल जीअं थिए पई वैकेंसी त तव्हांखे असां आनियर कयूं पिया बसि। ईअं हिते वरी मूं ॿिए चैनल ते अप्लाई कयो, पोइ हुते थी वियो त पोइ असां वरी होॾे निकिरी वियासीं। अच्छा, सपोर्ट सिस्टम कहिड़ो? छो जो असां जॾहिं वेंदा आहियूं त कंहिंजी पुठियां सपोर्ट हूंदी आहे, बैकबोन हूंदो आहे, त उहो तव्हांजो केरु हो? न बिल्कुुलु को बि न, असां जेको हेसि ताईं पहुतासीं न उहो सॼो मेरिट बुनियाद ते पहुतासीं, माना पाण ई सॼो कयो, कंहिं पुठियां केरु बिल्कुलु। मां चवां थो न जॾहिं असां 30 खनि छोकिरा हुआसीं हिते कमेटी वेठल हुई जंहिंमें शोएब साहब वारा सभु हुया हुनमें, त उन इंटरव्यू कया हुआ। उनमें तक़रीबन 2 प्रोसेस हुया, रिटन हुई, रिटन खां पोइ इंटरव्यू खां पोइ ऑडिशन हुई, जेको हिकिड़ो प्रोसेस हुयो उहो कंप्लीट करे उन मां असां 4 छोकिरा जेको हिननि सिलेक्ट कया। हाणे जॾहिं सिलेक्ट थी विया आहियो, ॿिए हंधि पियो कयो था कमु पिया, त पोइ हाणे छा शोभो सुठो थो लॻे या बोर थो लॻे? त रुगो पढ़ी चरिया थी वञूं, पढ़ायूं ख़बरूं असां था पढ़ूं पिया। सही ॻाल्हि आहे तव्हांजी, ऐं तव्हां बि इन प्रोसेस मां गुज़रिया आहियो, मूंखे ख़बर आहे। ऐं सो ज़ाहिर आहे ईअं थींदो आहे, बहरहाल एतिरो ख़फ़ा न आहियूं थिया, एंजॉय त कयूं पिया। कॾहिं कॾहिं ॼाड़ी थकिजी पवंदी आहे न, हणी साॻियूं ख़बरूं हर बुलेटिन कलाक ते। वरी माना तव्हांजो जेको आहे असां वटि न्यूज़ प्रॉपर चैनल कोन्हे, उते कमु घटि हूंदो आहे, बुलेटिन हिकिड़ो ई हूंदो आहे 2 कलाक खां पोइ। चङो थियो त पोइ हितां भॼी वियो, न त हिते हुजो आहे न त रुगो हिते न्यूज़ ई न्यूज़ चैनल अलॻि आहे। असां इशफ़ाक़ ॾिसंदा आहियूं न हिते, असांजी बैच जो आहे जेको। पोइ भला ॻोठ राज में हाणे थोरी लय थी आहे, उते माण्हू सुञाणनि था, मिट माइट थोरो ईअं पंहिंजे अॻ में आहे। बाक़ी वाधाउ थियो आहे हुनमें। ॾिसो इहो सोसाइटी में हिकिड़ो हूंदो आहे, हुनजी रेस्पेक्ट अलॻि हूंदी आहे न्यूज़ एंकर जी, एंकर पर्सन जी। सो अल्हम्दुलिल्लाह आहे बिल्कुलु सही। अच्छा, घर वारा में सेट एंड ख़ुशि आहिनि इन ॻाल्हि मां? हाँ बिल्कुलु, तव्हां मीडिया ते आहियो। बिल्कुलु सभु दोस्त, घर वारा, फैमिलीज़, उन्हनि जी सपोर्ट बि घर वारनि जी उन्हनि जी हुई बिल्कुलु सपोर्ट। अच्छा, ईअं थींदो आहे न अक्सर असां वटि स्पेशली सिंधी नौजवान, तव्हां बिन ॻाल्हि ते एग्री कंदा त माइट न आहिनि छॾींदा, असांजा पुट या धेरूं ॿाहिरि की वेंदियूं, असांखां परे की वेंदी, त पोइ तव्हांखे परमिशन की मिली? ईज़िली मिली वई हली? उन्हनि जी मतिलबु हुई विलिंगनेस हुई? छोकिरनि खे छॾे ॾींदा आहिनि, छोकिरियुनि सां मसलो इहे छोकिरियुनि सां मसला हूंदा आहिनि। छोकिरो करूं टरियो त भलो आहे न। बाक़ी हा सही था चओ तव्हां, जॾहिं अहिड़ी रुकावट का बि को ख़ासि न हुई। ऐं बाक़ी इहो ज़रूरु हुयो त तव्हां उते कुझु हूंदा आहिनि क्राइसिस वग़ैरह, थोरी चिंताऊं हूंदियूं त किथे रहे थो, कंहिं वटां ई पुट ॿुधाइजांइ थोरो, दोस्त कहिड़ा अथई, थोरा इहो पुछा कंदा आहिनि। इहे थोरा मसला हूंदा आहिनि, बाक़ी अहिड़ो को ख़ासि न हुयो। ऐं का बि अहिड़ो पोइ त बहितरीन ॻाल्हि आहे। वाह 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 वाह। सो हाणे ज़फ़र साहिब अलाए छा चयो, मां ॿुधो ई कोन। सॉन्ग जी तरफ़ हलूं था। अॼुकल्ह थोरो माना घटि थो ॻाल्हाए, घणो ॻाल्हाईंदो आहे। सो वधा इहो न्यास साहिब तव्हां ॿुधाईंदो हाणे कलाम। वाह वाह यार, हे फनकार ॿ आहिनि अॼु त। आदिशान अली आदिशान अली फरशान अली झर जंगल जबल में अली गीतन में अली, कसीदन में अली, शायरन में अली, नगमन में अली। छा छा मां बशीर बयान कया, छा छा मां बशीर बयान कया, हिमाद कया बेको सर जो ओ दरिया समुंदर ककरन में अली, सितारन में अली, गुलशन में अली। ठही पूरी न हुई कायनात अली मौला हो,
न हुयो ॾींहुं न हुई राति अली मौला हो ठही पूरी न हुई काइनात अली मौला हो ठही पूरी न हुई काइनात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई राति अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई राति अली मौला हो हिकिड़ो अलाह जो जिब्राइल बाक़ी तूं ही तूं 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 न हुई आदम न हुई जिन ज़ात अली मौला हो न हुई आदम न हुई जिन ज़ात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो ठही पूरी न हुई काइनात अली मौला हो ठही पूरी न हुई काइनात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो न की काबो न की किबलो न कान माज हुई न की काबो न की किबलो न कान माज हुई हाँ न की काबो न की किबलो न कान माज हुई न की काबो न की किबलो न कान माज हुई न हुई बाग न सलवात अली मौला हो न हुई बाग न सलवात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो ठही पूरी न हुई काइनात अली मौला हो ठही पूरी न हुई काइनात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो अकीद पहजने अमीर माई चवा 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 रब ठाही पे कायनात अली मौला हो रब ठाही पे कायनात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो ठही पूरी न हुई कायनात अली मौला हो ठही पूरी न हुई कायनात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो न हुयो ॾींहुं न हुई रात अली मौला हो वाह 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 ॾाढो सुठो साईं ॾाढो सुहिणो मौला जो शान ॿुधोसीं ऐं जुमे जे ॾींहं ते अहिड़ा ई कलाम ठहंदा आहिनि बिल्कुल सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था त पोइ कचहरी कंटिन्यू रखूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था अॼु ॾंदनि जो मौज़ू छो न तव्हां खयो आहे भला डॉक्टर साहिब बिल्कुलु, ॾंदनि जी बिल्कुलु। माहिर डॉक्टर पिया आहे न, न, मूंखे इहा शइ ज़हन में अची वई, उन ते ई ज़फ़र जा ॻाल्हायूं था। ॾंद बि ख़राब थी विया आहिनि ऐं ज़फ़र चवे थो त आउं जॾहिं पाणी पियां थो थधो त ॾंदनि खे लॻे थो गरम चांहि पियां थो तॾहिं बि लॻे थो आइस्क्रीम कुल्फी त खाई नथो सघे सेंसिटिविटी जंहिंखे चऊं था असां
तो ये क्या चक्कर है कि ठंडा गर्म लगना दांतों को, क्या करना चाहिए? बेसिकली ये है कि हमारे यहाँ जो है जैसे और बहुत से मसले मसाइल हैं, हमें यही नहीं पता है कि हमें दांतों को ब्रश कैसे करना है Exactly. और हमें दांतों को साफ़ कैसे रखना है। हम ये समझते हैं कि हम टूथब्रश पे पेस्ट लगाएंगे, मुंह में दांतों पे लगाया, खुशबू आनी शुरू हुई तो हमने समझा कि दांत साफ़ हो गए, हमने फ़ौरन कुली कर दी। 2.5 मिनट जो हम लोग कहते हैं, जो सजेस्ट करते हैं डेंटिस्ट, 2.5 मिनट है आपने अपने दांतों को साफ़ करना है। 2.5 मिनट? यस, 2.5 मिनट्स। आपके मुंह में दांतों की 3 सतहें जो हैं वो नज़र आती हैं। अगर 3 मिनट हो जाए तो नुकसान होगा? नहीं, असल में दांतों को हमें मांजना नहीं है, दांतों को हमें साफ करना है। सही। अब ये भी बड़ी अच्छी बात है, कुछ लोग लगे होते हैं ज़बरदस्ती उसको, तो ऊपर की जो लेयर होती है, जब आप बहुत हार्ड ब्रशिंग करते हैं तो ऊपर की लेयर ख़त्म होती है जिसको एनामल कहा जाता है। सही दीजिए डॉक्टर साहब के मन सुबह जो वाक कंदे पे बुर्श कंदा रहना ने को कलाक जैसे घर पूजन वापस इतनी जोर सा करना जो जेड़ो हो जाए क्योंकि आपको हल्के हाथ से दांतों को साफ करना है। आपके खाना जो दांतों में पड़ा हुआ है उसको साफ किया जाए और इंटरप्रॉक्सिमल एरिया जो होता है ना, दांतों के दरमियान की जो जगह होती है उसको साफ कर, वो ब्रश से साफ नहीं होता। उसके लिए डेंटल फ्लॉस इस्तेमाल होता है। अक्सर लोगों को डेंटल फ्लॉस का नहीं पता कि दांतों का एक धागा मिलता है स्पेशल, लोग जो कपड़े सीने वाला धागा होता है ना उसी को इस्तेमाल करते हैं। हम लोग जुगाड़ी लोग हैं ना, जुगाड़ी कौम है तो जुगाड़ करते हैं। माचिस की तीली से भी दांतों को। अब टूथपिक को देयर इज़ अ बिग नो फॉर टूथपिक। टूथपिक का ये है कि जब आप टूथपिक इस्तेमाल करते हैं तो उससे होता है कि दांतों के दरमियान स्पेस आना शुरू हो जाती है, इन्फेक्शन होती है, दांत आपके लूज हो जाते हैं। हम लोग कहते हैं कि उम्र से पहले दांत गिर गए हैं उसके। वजह उसकी ये होती है कि हमने अपने मसूड़ों को मजबूत नहीं किया होता। दांत आपके मसूड़ों में फंसे हुए होते हैं ना, उसको मजबूत करना होता है। विटामिन सी आपको लाजमी खाना होता है। 4 चीज़ें हैं दांतों की सफाई में। नंबर 1 ब्रशिंग अकॉर्डिंग टू द कंडीशन ऑफ योर टीथ। आपके दांत कैसे हैं, आपको सॉफ्ट ब्रश चाहिए, मीडियम ब्रश चाहिए, हार्ड ब्रश चाहिए, ये आपका डेंटिस्ट आपको रिकमेंड करेगा। आप वो इस्तेमाल करें। हल्के हाथ से माउथ वॉश का इस्तेमाल लाजमी है, उससे आप दांत साफ़ करें। रात में जब आप बैठें तो डेंटल फ्लॉस ले लें, पूरे दांतों के दरमियान का हिस्सा जो है साफ जब आप करेंगे तो आपको पता चलेगा कि उसमें जो आपने खाना खाया है वो आपको उस वक्त नज़र आएगा, उसके पार्टिकल्स निकलेंगे। चौथी चीज़ ये जो कि हमें बचपन में हमें बड़ी मारें पिटी हुई हैं उस चीज़ पे, च्युइंगम खाने पे। शुगर फ्री च्युइंगम जो है वो बहुत अच्छी चीज़ है। उसको आप जब खाते हैं, एक तो आपकी ये जॉ लाइन आपकी बहुत अच्छी डेवलप होती है, दूसरी चीज़ वो सेल्फ क्लींजिंग एक्शन करती है। जब आप च्युइंगम खाते हैं तो आपके मुंह में स्लाइवा बनता है बहुत ज़्यादा, और अल्लाह ताला ने जो स्लाइवा बनाया है उसका और बहुत से जो फंक्शन है, उस फंक्शन में एक मेन फंक्शन ये है कि आपके दांतों की सफाई वो करता है। तो लाजमी तौर पे शुगर फ्री च्युइंगम जो है वो आपने खानी है। और उसके बाद आप देखें, दांतों को देखें कि अगर आप दांतों पे चिकनाहट है तो दांतों को आप साफ़ करें। ब्रश इस्तेमाल, टूथपेस्ट इस्तेमाल करने, हमें ये नहीं पता कि टूथपेस्ट कौन सा इस्तेमाल करना है। टूथपेस्ट निकालें, उसको आप अपने ये फिंगर पे थोड़ा सा लाके उसको रब करें। अगर तो वो थोड़ा सा एब्रेसिव मटेरियल नज़र आ रहा है उसमें, या आपको लगता है कि कोई पार्टिकल्स हैं, तो वो ना इस्तेमाल करें क्योंकि वो आपके दांतों के लिए नुकसानदेह हैं। स्मूथ टूथपेस्ट होगा वो आपने इस्तेमाल करना है। कुछ लोग जैसे अभी हम बात कर रहे थे दंदासा इस्तेमाल करते हैं। दंदासा भी। अच्छा, दंदासा इस्तेमाल करने का उसका कैमोफ्लेज ये होता है कि द मोमेंट आप दंदासा इस्तेमाल करते हैं आपके जो गम्स हैं वो कलर उन पे आ जाता है, तो आपको लगता है आपके दांत बहुत साफ हो गए हैं। दंदासा साफ नहीं होती, कलर आ जाता है, कलर आता है दांतों को। अगर आपने उसको साफ़ किया है हल्के हाथ से तो ठीक है, लेकिन मसला ये है कि हम उसको रगड़ के जब करते हैं तो आपके दांतों के ऊपर एब्रेजन होता है, दांत रगड़े जाते हैं और पहली सतह जो है, जो एनामल है, वो ख़त्म होकर डेंटिन एक्सपोज हो जाता है। और जब भी डेंटिन एक्सपोज होता है तो वो आप वाली बात की जी सेंसिटिविटी हो जाती है दांतों को। तो हमारे यहाँ दांतों को जो है ठंडा गरम, और फिर आइसक्रीम खा रहे हैं तो ठंडा गरम लग रहा है, तो उसमें ये है कि हम लोग डेंटिस्ट के पास जाते हैं उस वक्त या तो हमारे दांतों में दर्द शुरू हो जाए या मुंह सूज गया है तो वहाँ जाते हैं। इससे पहले हम डेंटिस्ट के पास जाते नहीं हैं। हमें हर साल
सही। साल में एक दफ़ा अगर जाएंगे, कितनी ज़्यादा फीस होगी, 200 फीस होगी, 400 होगी, 500 होगी, लेकिन उस 400-500 में डेंटिस्ट आपको A to Z सारी चीज़ बता देगा कि आपके मुंह में यहाँ प्रॉब्लम्स हैं। अगर दांतों को सफाई की ज़रूरत है तो सफाई करवाइए लाजमी तौर पे। हम ज़िंदगी में एक बार हज करने के, जैसा हज करते हैं ना, तो ज़िंदगी में एक बार हम दांत साफ़ करवाते हैं डेंटिस्ट के पास जाके, तो नहीं, ऐसा नहीं है, हर साल हमें साफ़ करवाने हैं दांतों को, एक चीज़। दूसरी बात, अगर दांतों में कहीं कीड़ा लगा हुआ है तो खुदारा उस कीड़े को निकलवा के साफ़ करके फिलिंग करवा ले, क्योंकि हम तो कीड़ा लगता है देखते हैं दांत में होल हो रहा है, वो डीप जाता जा रहा है, आपके दांत पे दर्द शुरू हो गया तो रूट कैनाल तक चला गया। तो हम ये कहते हैं डेंटिस्ट्री महंगी है, महंगी आपकी वजह से है, क्योंकि आप जाते ही उस वक्त जब वो 3rd डिग्री पे चला जाता है, और फिर हम, जाहिर बात है, फिर हमें रूट कैनाल है एंड देन क्राउन्स हैं, फिर वो लंबा काम होता है। शुरू में कर लेंगे तो प्रॉब्लम्स नहीं होगी। ज़फ़र ॿुधाई था हाणे सॼी ॻाल्हि तोखे ख़बर पइजी वई, थधो गरम लॻे थो त ईअं न रूट कैनाल ते पुॼी वञे, इन खां पहिरियों ही पंहिंजो बंदोबस्त करवा। और मैडम ने बहुत ही अच्छे से चीज़ों को बयान किया है, और कहते हैं ना, आप वैसे प्यारी तो है ही हैं, लेकिन आपका अंदाज़े बयां भी बहुत खूबसूरत है माशाल्लाह से। समझी आ ॻाल्हि खे, तकड़ में समझी आ। असां जेके न शाइर जी तरफ़ वञूं था, उन्हनि जो बि अंदाज़े बयां ॿुधूं था, असांखे शाइरी ॿुधाइजो, असां हींअर शाइरी ॿुधण जे मूड में आहियूं। अच्छा, तव्हां हाणे ॾंदनि जो ज़िक्र डॉक्टर जो ॿुधो, हाणे शाइर जो ॿुधो। शाइर ॾंदनि खे वरी कीअं, ॾंदनि में जेके विथियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे शाइर कीअं उन्हनि जी ख़ूबसूरती खे बयानु कंदो। इहो तव्हांजे ॾंदनि में जेको विथियूं आहिनि उहे बि नज़र अचनि पियूं, उनमें माशाल्लाह ख़लील साहब हिकिड़ो शेर आहे त उहो पहिरियां मां पढ़ां, ॾंदनि जो आहे। ॾंद त तुंहिंजा मोती दाणा, ॿियो वेतर हणी पेस्ट। ॾंद त तुंहिंजा मोती दाणा, ॿियो वेतर हणी पेस्ट। उधर उभर ॾखण ॾिठो में वञी ॻोल्हियमि वेस्ट, कोई मुक़ाबिल तुंहिंजे कोने तूं बिल्कुलु आहीं बेस्ट। आऊं त तोतां घोर वञा बि कहिड़ी वठंदीअ टेस्ट, ॾे रूह मुंहिंजे खे रेस्ट कर थोरो हिन थकल ते। गज़ल है जी, गज़ल ये नऊं आहे तव्हांखे ॿुधायां थो। जी 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 जी। भाकरनि में तो भरियो जीअं हर ख़ुशी वधंदी वई, भाकरनि में तो भरियो जीअं हर ख़ुशी वधंदी वई, चंड बि पीतल लॻो ऐं महकशी वधंदी वई। मूं ॾिठो तोॾे हुयो ऐं तो ॾिठो मूं ॾे मिठी, मूं ॾिठो तोॾे हुयो ऐं तो ॾिठो मूं ॾे मिठी, उभ ऐं धरतीअ जे विच में दोस्ती वधंदी वई। राति मूं तुंहिंजे लबनि ऐं गलनि जो कयो ज़िक्र, राति मूं तुंहिंजे लबनि ऐं गलनि जो कयो ज़िक्र, राति मुंहिंजी डायरी में शाइरी वधंदी वई। तुंहिंजो हरंग हो उरूज़ी तूं सरापा शेर बि, तुंहिंजो हरंग हो उरूज़ी तूं सरापा शेर बि, मुंहिंजी गज़लनि में तॾहिं खां ताज़गी वधंदी वई। हाय धरती तुंहिंजा दोदा अॼु बि मारिया था वञनि, तन सपूतनि लाइ सदाईं सरकशी वधंदी वई। दिलि अंदरि नाशाद जे हर रोज़ थींदा विया क़तल, दिलि अंदरि नाशाद जे हर रोज़ थींदा विया क़तल, दिलि घिटीअ में खून हो ऐं ख़ुदकशी वधंदी वई। भाकरनि में तो भरियो जीअं हर ख़ुशी वधंदी वई, चंड बि पीतल लॻो ऐं महकशी वधंदी वई। वाह वाह, गज़ल त प्यारो हुयो, पर हिन में ॾंदनि जी विथी त कोन हुई। हिन में ॾंदनि जो ज़िक्र न हुयो, उहो तव्हांजो शेर अची वियो ख़लील काज़ी यार, उहो त उहो उनजी उन तर्जमानी थी वई, हाज़िरी लॻी वई। हलो ठीकु आहे, हिकिड़ो सुठो कलाम था ॿुधूं, जलाल शाह साहब खां। परदेसी प्रिय ते बेली मूर न रखजे मयार वो, परदेसी प्रिय ते बेली मूर न रखजे मयार। हू रुठो वचे थोरू में अज के धणी कयो आधार, हू रुठो वचे थोरू में अज के धणी कयो आधार। मौला उन्हीं खे मार जको पिटे मुंहिंजे परदेसी यार खे। हो शहर गघर जा सोहणा माण्हू, गुल खां वधनि प्यारा माण्हू, हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां भाइनि था, हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां भाइनि था। शहर गघर जा सोहणा माण्हू, गुल खां वधनि प्यारा माण्हू,
हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां भाई नथा हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां भाई नथा दिल भी ॾाढी हुन सां लॻे थी मोहबत ॾाढी हुन सां लॻे थी दिल भी ॾाढी हुन सां लॻे थी मोहबत ॾाढी हुन सां लॻे थी यो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था शेर गिगर जा सोणा माण्हू गुल खां वध आहिनि प्यारा माण्हू हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था हेॾी मोहबत उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था सूरत ॾाढी सुहिणी जिया मोहबत ॾाढी सुहिणी जिया सूरत ॾाढी सुहिणी जिया मोहबत ॾाढी सुहिणी जिया हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था शेर गिगर जा सोणा माण्हू गुल खां वध आहिनि प्यारा माण्हू हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था हाकिम खे तुंहिंजो हुक्म खपे थो गबोल खे तुंहिंजो प्यार खपे थो हाकिम खे तुंहिंजो हुक्म खपे थो गबोल खे तुंहिंजो प्यार खपे थो हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था शेर गिगर जा सोणा माण्हू गुल खां वध आहिनि प्यारा माण्हू हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था हेॾो प्यार उन्हनि में आहे जेके दिलि सां पाइनि था अल्लाह वाह 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 इहो गगर वारनि जी तारीफ़ कई न थिया सो हाणे वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं कचहरी कंटिन्यू आहे ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मलिकार चऊं था हिकु भेरो ॿीहर तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में सो प्रोग्राम जे आख़िरी लम्हे छा कयूं हाणे जी बिल्कुलु मां सही चई रहिया आहियो छा शाज़ेब ॿुधणु खां चाहींदो माना कचहरी कहिड़ी कंदो शाज़ेब खां ई पुछूं था लास्ट में त तव्हां वेंदे वेंदे नौजवान जेके अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि छा चवणु चाहींदा जॾहिं बि मतिलबु उहो अचनि इंटरव्यू लाइ पोइ तव्हां वटि अचनि किथे बि अचनि त उन्हनि जो माना पहिरियों इंप्रेशन कीअं सुठो हुजे चवंदा आहिनि फर्स्ट इंप्रेशन इज़ द लास्ट लास्ट इंप्रेशन इंप्रेशन बिल्कुलु ॾिसो फर्स्ट ऑफ ऑल जेकी तव्हांखे अगरि जॉब लाइ कंहिंखे अप्लाई करिणो आहे
त उन प्रोफेशनल प्लेटफॉर्म्स यूज़ कनि हो सर्च कंदा आहिनि फेसबुक ते जीअं मुंहिंजो तव्हां सां कॉन्टेक्ट थियो लिंक्डइन ते लिंक्डइन हिकु प्रोफेशनल जेको आहे प्लेटफॉर्म आहे तव्हांखे उते जॉब्स सभु मिली वेंदियूं आहिनि तव्हां फील्ड ऑफ इंट्रस्ट जेको आहे तव्हां उनमें ई अप्लाई कंदा रहो उनमें ई तव्हांखे जॉब मिली वेंदियूं फॉर एग्जाम्पल तव्हांजो जेको फॉर एग्जाम्पल तव्हांखे सप्लाई चेन में तव्हांजो एक्सपीरियंस आहे क्वालिफिकेशन आहे तव्हां अगरि फाइनेंस में कयो था त उहो तव्हांजो एक्सपीरियंस कमु न थींदो उहो तव्हांजे कम जो न आहे तव्हांखे उन शइ में कंटिन्यू रखिणो आहे लिंक्डइन इंडीड ऐं rosie.pk इहे 3 प्रोफेशनल प्लेटफॉर्म आहिनि इन में तव्हां अप्लाई कंदा वञो ऐं जेके इंटरव्यूज़ अचनि तव्हां ऑन टाइम या 15 मिनट पहिरियां तव्हां पुॼो ठीक है फर्स्ट ऑफ ऑल इहो थियो उन खां पोइ अची ड्रेसिंग हमारी ड्रेसिंग प्रॉपर फॉर्मेट की जाती है जैसे इंटरव्यूज़ में प्रॉपर फॉर्मल ड्रेसिंग करे वञनि टाइम ते पुॼनि ऐं ॿियो हिन में मसइलो इहो ईंदो आहे त अगरि जॉब उन्हनि खे मिली थी वञे इंटरव्यू में कोई सवाल कंदा आहिनि असां सिंधियुनि खां जो कि इंटीरियर साइड से उनसे सवाल ज़्यादा होता है कि आप कहाँ से हैं असां चवंदा नवाब शाह सां तो आप कितनी बार जाते हैं नवाब शाह हम कहते हैं मंथ में 2 बार तो वो वहीं से रिजेक्ट हो जाते हैं कि मंथ में 2 बार अगर जाता है तो वो किथां उनखे सिलेक्ट कंदा त असांखे मां 2 महीने खां न वियो आहियां मुंहिंजी अम्मा ॾाढी वणंदी आहे मूंखे उहा बि ॾाढो यादि कंदी आहे पर मां न वेंदो 2 महीना मूंखे थी विया आहिनि त हिकिड़ो इहो अची वियो छा चवणो आहे त न वेंदा आहियूं असां ॻोठ इहो चवणो आहे ॻोठ वञनि बट जीअं सैटरडे संडे ऑफ हुजे या महीने में हिकिड़ो दफ़ो वञनि उहो ठहे थो असांजा जेके आहिनि अनइन्फॉर्म करे ॻोठ हलिया वेंदा आहिनि अलाए सोट जी शादी आहे उन में हलिया वेंदा आहिनि उनजे करे रिजेक्शन जा चांसिस वठंदड़ सोचींदो त हीअ तो परे जो आहे त हीअ ॻोठ वेंदो हर पियो इन करे हिनखे रखणु माना पंहिंजो पाण सां पंहिंजे इदारे सां ॼणो त बिल्कुलु मां इंटरव्यूज़ वठंदो आहियां त उनमें फर्स्ट ऑफ ऑल ईंदो कॉन्फिडेंस उहो वेहे केतिरो असां कई वरी सुठो न वेंदा आहिनि सही न वेंदा आहिनि उहो हिकु नेगेटिव पॉइंट में काउंट थींदो आहे उन खां पोइ लोकेशन किथे आहे तव्हां अप्लाई कयो तव्हां अगरि जॉब लाइ अप्लाई कयो था उते कंपनी जो नालो बि ईंदो आहे उहो तव्हां गूगल मैप ते सर्च कयो तव्हां खां केतिरी वेझी आहे हाणे मूं वटि गुलशन ऐं मेमार मां ईंदा आहिनि क्लिफ्टन में मुंहिंजी ऑफिस आहे ठीकु आहे ऐं गुलशन ऐं मेमार ऐं क्लिफ्टन तक़रीबन 1.5 कलाक जो पंधु आहे सही ॻाल्हि आहे 25,000 जी जॉब आहे 30,000 जी जॉब आहे उहो हुननि जो पूरो न थींदो आहे उनखे रिजेक्ट करिणो पवंदो आहे उहो हुननि जो एक्सपेंस इन में उहो डिमोटिवेट थी वेंदा आहिनि त असां एतिरा इंटरव्यू ॾिना असांजी सिलेक्शन न थी आहे हिकिड़ो तव्हांजी जॉब लोकेशन ॿियो तव्हां जंहिं पोस्ट लाइ वञो था फॉर एग्जाम्पल मुंहिंजी HR आहे त मां HR जो इंटरव्यू पूरो ॾिसी वेंदुमि त HR में कहिड़ियूं कहिड़ियूं फील्ड्स आहिनि हुननि HR में कहिड़ी पोस्ट लाइ मूंखे ॾिनो आहे रिक्रूटमेंट लाइ ॾिनो अथनि या टैलेंट एक्विजिशन लाइ ॾिनो अथनि उन लाइ सभु शयूं असांखे कवर करणियूं पवंदियूं आहिनि उनखां पोइ CV थी वई ऐं प्रॉपर टाइमिंग ते वञनि उनजी सिलेक्शन थी वेंदी अगरि को मुश्किल हुजे त मूंसां कॉन्टेक्ट कनि शाज़े महबूब नाइसा मां लिंक्डइन ते आहियां मूंसां कॉन्टेक्ट ते मां उन्हनि खे प्रॉपर गाइड करे छॾींदुमि बहितरीनु ॾाढो सुठो तव्हां सम्झायो ॿुधायो ऐं वेंदे वेंदे प्रोग्राम जा जेके आहिनि उहे आख़िरी टाइम आहे आख़िरी पल आहिनि त शाइरी असांखे ॿुधाइजो आख़िर में तव्हांजी शाइरी खां ई असां मोकिलाणी वठंदासीं तव्हांखे गज़ल ॿुधाईंदुमि जी जी मां जवानीअ जे बतेले ते सदा तरंदो रहियसि मां जवानीअ जे बतेले ते सदा तरंदो रहियसि यादि न आहे अखि में या कुन में मरंदो रहियसि छननि छन छेर पाए रक़्स कयो हो नाचणीअ छननि छन छेर पाए रक़्स कयो हो नाचणीअ तक धनक धन जे सुरनि खे मां छुही ठरंदो रहियसि ख़ौफ़ ऊंधाईअ खां थींदो आहे मूंखे हुन चयो मां तॾहिं खां पोइ पूरे देस ते ॿरंदो रहियसि अॼु सवाई सुर्ख बोखीअ जे चपनि मां वई मिली अॼु अड़े नाशाद पंहिंजो पाण खां डरंदो रहियसि मां जवानीअ जे बतेले ते सदा तरंदो रहियसि बेहतरीन तमाम जबरदस्त डॉक्टर साहब आखिर में कोई मैसेज देना चाहेंगे आप जी मैं बिल्कुल ये जो मेरे बेटे की तरह ही है तो ये बात बच्चा कर रहा है एक चीज़ मैं आपको बताऊँ कॉन्फिडेंस के लिए हम जिस ज़माने में जहाँ मैं पढ़ती थी मेरे फादर एयरफोर्स में थे तो हम मेरे एयरफोर्स के स्कूल में ही पढ़ते थे उसमें ये था कि हमारे यहाँ एक टॉप क्लास होती थी बज़्म अदब की क्लास होती थी उसमें बज़्म अदब में आपको मुख्तलिफ़ चीज़ें सिखाई जाती थी आपको बोलना सिखाया जाता था आपको जो लिखारी थे वो लिखना उनको सिखाया जाता था तो बच्चों को कॉन्फिडेंस आता था मैं ये समझती हूँ कि हमारे जो गांव गोठों के जो स्कूल हैं वहाँ में बज़्म अदब को जो है इंट्रोड्यूस कराया जाए और उसमें बच्चों को वहाँ से कॉन्फिडेंस दिया जाए और पहली बात यह है कि आप चाहे कोई भी ज़ुबान बोलते हैं आपको उस पर फ़ख्र होना चाहिए आपको अगर अंग्रेज़ी नहीं आती तो ये हमारी ज़ुबान नहीं है ये फ़िरंगियों की ज़ुबान है आती है तो ठीक है नहीं आती तो जिस ज़ुबान में आपसे अगर इंटरव्यू हो रहा है मैं आपसे कहूँगी कि आप कॉन्फिडेंस से बोलें उसको तो मेरा ख्याल में हम लोग कहीं कॉम्प्लेक्स में आ जाते हैं कि इंग्लिश नहीं आती तो अब कहीं मुझे रिजेक्ट ना कर दे और गलत इंग्लिश बोल रहे होंगे उस पर आप टोटल रिजेक्ट होते हैं तो ये एक चीज़ करना चाहिए दूसरा जो बच्चे हमारे गाँव गोठों में रहते हैं जो टेक्नोलॉजी का इस्तेमाल है वो लाजमी करें
आप और सही करें। जी, ज़रूरी नहीं है कि आपने हम तो रोबोट्स बन रहे हैं, बीए करने के बाद हम जॉब करने के लिए हम बीए कर रहे हैं या एमए कर रहे हैं या बीबीए कर रहे हैं। हमें टेक्नोलॉजी जो है ना, हमें ये समझ नहीं आ रही कि हम और भी बहुत सारी चीज़ें ना उनमें जाए। आपने आजकल ऑनलाइन बिजनेस का इतना ज़्यादा ट्रेंड है, बच्चे ऑनलाइन बिजनेस करें। ये जो मैं देख रही हूँ, हमारा तो इतना रिच प्रोविंस है, आप अपनी जो कल्चर की जो चीज़ें उनको ही प्रमोट करना चाहिए। बहुत शुक्रिया जी, बहुत शुक्रिया। प्रोग्राम में आई ऐं करूं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो साईं। आख़िर में साईं न्याज़ साहिब तव्हां खां अञा कलाम हिकिड़ो ॿुधंदासीं। बादल साईं महिरबानी, उबदार वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो। वेंदे वेंदे वरी तव्हांजे लाइ नेक तमनाऊं, नेक ख़्वाहिशूं ऐं दुआऊं छॾियूं वञूं था। जिते तव्हांजा पेर हुजनि उते ख़ुशियूं हुजनि, ख़ैर हुजनि, ढेरों ढेर हुजनि। जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। अल्लाह ने के बाद शाद हुई शाद हुई आबाद हुई ते कुदम दम देदा दुआवा गलनावा हर महफिल दे विच मान होवे अते रब जा होने छावा आ गलनावा तन विच वसदी याद तुसादी किवें मंजूर शाह भुलावा आ गलनावा एडा दर्द ना थी एडा सूरत ना थी एडा दर्द ना थी एडा सूरत ना थी एडा दर्द ना थी दिल तंग थी पैया परदेसी वरिया दिल रोंदी पैया परदेसी वरिया दिल रोंदी पैया एडा दर्द ना थी एडा सूरत ना थी एडा दर्द ना थी दिल तंग थी पैया परदेसी वरिया दिल रोंदी पैया परदेसी वरिया दिल रोंदी पैया घोड़ा गाड़े गाड़े सजी रात पुकारे घोड़ा गाड़े गाड़े हाँ घोड़ा गाड़े गाड़े सजी रात पुकारे थी हूँ बने थो तू जुदा हूँ निहारे थी हूँ बने थो तू जुदा हूँ निहारे एडा दर्द ना थी एडा सूरत ना थी एडा दर्द ना थी दिल तंग थी पैया परदेसी वरिया दिल रोंदी पैया परदेसी वरिया दिल रोंदी पैया तोखे मौला आने शल्लाहाने जोहाने तोखे मौला आने तोखे मौला आने शल्लाहाने जोहाने डिठी के सुभाने सिक मौला थो जाने डिठी के सुभाने सिक मौला थो जाने एडा दर्द ना थी ना थी एडा सूरत ना थी दिल तंग थी पैया परदेसी वरिया दिल रोंदी पैया परदेसी वरिया
रोअंदी पया मोटी बाबर दो अच्छी हाल वंडी दो मोटी बाबर दो मोटी बाबर दो अच्छी हाल वंडी दो मंगी ॾिसंदो ज़मानो साॻियो प्यार हुॾींदो मंगी ॾिसंदो ज़मानो साॻियो प्यार हुॾींदो एॾा दर्द ॾिना थी एॾा सूर ॾिना थी एॾा दर्द ॾिना थी दिल तंग थी पया परदेसी वरिया दिल रोअंदी पया परदेसी वरिया दिल रोअंदी पया एॾा दर्द ॾिना थी एॾा सूर ॾिना थी एॾा दर्द ॾिना थी दिल तंग थी पया मोटी परदेसिया दिल रोअंदी पया परदेसी वरिया दिल तंग थी पया मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।